अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग टू एवरीवन। मॉर्निंग विद धरती में भलीकार कयां थी अवां सभिनी खे। उम्मीद आहे ठीक हूंदा, ख़ुशि हूंदा ऐं ॾींहं जी ख़ूबसूरत शुरूआत करे चुका हूंदव अवां सभई। ऐं ख़ूबसूरत इन करे छो त अहिड़ा सुहिणा सुहिणा चेहरा असांजे चेहरे स्क्रीन ते, धरती टीवीअ जी स्क्रीन ते अव्हां जे अॻियां असां पेश कंदा आहियूं। छो त जेके ख़ूबसूरती आहे न सिर्फ़ु बज़ाहिरी आहे, इंसान ख़ूबसूरत थींदो आहे अंदर मां, बाय सोल। जेका इंसान जी ख़ूबसूरती आहे न उनखे सुञाणण जी ख़ासि ज़रूरत आहे ऐं उहा ईअं ख़बर पवंदी आहे जॾहिं इंसान पंहिंजे अलॻि अलॻि फील्ड्स में पंहिंजे पाण खे सोसाइटी में कॉन्ट्रीब्यूट करे थो ऐं ख़बर पवंदी आहे त उहो असल में अंदरां कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे ऐं पंहिंजे माण्हुनि जे लाइ जेके ॿिया माण्हू आहिनि, पंहिंजी सोसाइटी आहे, पंहिंजूं कम्यूनिटीज़ आहिनि, उन्हनि जे लाइ कहिड़ा कम करे थो ऐं उन जी सहूलियत जे लाइ पंहिंजे पाण खे कीअं कॉन्ट्रीब्यूट करे थो। असल ख़ूबसूरत इंसानु उहो हूंदो आहे। ईअं ई असां वटि जीअं त पाकिस्तान हिकिड़ो मजमू आहे, हिकिड़ो अहिड़ो गुलदस्तो आहे जंहिंमें हर रंग जो गुल आहे, हर रंग जी गुल जी हिकिड़ी पंहिंजी सूंह आहे ऐं वरी उन जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू आहे। ईअं ई अलॻि अलॻि कम्यूनिटीज़ पाकिस्तान में हिकिड़े असांजे जेको आहे हिन गुलदस्ते जहिड़े मुल्क में रहूं था पिया, त हिते सभई असां पाकिस्तानी आहियूं ऐं सभई हिकिड़े घर जे भातियुनि वांगुरु मेंबर्स तौरु कमु कंदा आहियूं ऐं इन में असांखे यूनिटी असांखे फील बि थींदी आहे। ऐं ईअं ई हर कम्यूनिटी जेका आहे उहा पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हिकिड़ी अहम हिकिड़ो किरदारु रखे थी पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट करण में। हिन में ई हिंदू कम्यूनिटी जा माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे पाण में अलॻि ई जेको आहे महिनत कनि था, पंहिंजे कम्यूनिटीअ जो जेका यूनिटी आहे उनखे बरक़रार रखनि था ऐं उन्हनि में कुझु अहिड़ा माण्हू जेके पंहिंजी कम्यूनिटीअ जे राइट्स जे लाइ कमु कनि था। उन्हनि माण्हुनि ते असां सॼे समूरी सिंध खे ऐं कंप्लीट सॼे पाकिस्तान खे फ़ख़्रु हूंदो आहे त उहे पंहिंजे पाण खे पाकिस्तानी सॾाइनि था, उन सां गॾोगॾु पंहिंजी कम्यूनिटी, पंहिंजे मुल्क जे लाइ कमु कनि था। इहा हिकिड़ी वॾी ज़िमेदारी आहे, वॾी सोच आहे ऐं वॾो कमु आहे। असां ॻाल्हियूं कंदा आहियूं, किताब पढ़ंदा आहियूं, लाइब्रेरीज़ में वेंदा आहियूं, चवंदा आहियूं बाबा असां हीअ डिग्री करे वरितीसीं, हिन में मास्टर्स करे वरितोसीं, पर सोसाइटीअ में जॾहिं कॉन्ट्रीब्यूशन जो कमु न हल अचे थी, जॾहिं उहो टाइम अचे थो त सही तरीक़े सां इंसानु कॉन्ट्रीब्यूट न करे सघंदो आहे। त ईअं ई कुझु अहिड़ा माण्हू जेके वाक़ई में कमु कनि था, पंहिंजो पाण कॉन्ट्रीब्यूट कनि था ऐं सोसाइटीअ जी बेटरमेंट जे लाइ, उन जी एम्पावरमेंट जे लाइ, पंहिंजी पर्सनल डेवलपमेंट जे लाइ ऐं पंहिंजनि माण्हुनि, पंहिंजी कम्यूनिटीअ जी सहूलियत जे लाइ उनखे फैसिलिटेट कनि था ऐं उन्हनि जे हक़नि ते, उन जे राइट्स ते आवाज़ु उथारनि था। अहिड़ा माण्हू जेके आहिनि असांजे लाइ बाहिस फ़ख़्रु आहिनि त उहे असांजे प्रोग्राम में अचनि ऐं असां उन्हनि सां कचहरी कयूं ऐं घणो कुझु ॿियो बि सिखूं। ऐं अक्सर जेके ॾिसंदड़ आहिनि उहे मूंखां सवाल कंदा आहिनि त भला छो तव्हां जेको आहे अक्सर पंहिंजी टीम खे बि फॾाईंदा आहियो ऐं उन जी तारीफ़ बि कंदा आहियो जिते बि तव्हां हूंदा आहियो। छो त मां चाहींदी आहियां इंसानु जिते बि वञे एज़ अ टीम कमु करे। जॾहिं उन सां गॾु उन जी टीम हूंदी आहे ऐं उहा महिनती टीम हूंदी आहे त उहो जेको बि कमु करे थो, कोई बि कॉन्टेंट तव्हां ताईं पहुचाए थो, उहो पावरफुल आहे ऐं उहो सुठो आहे ऐं रिसर्च बेस्ड आहे। ईअं ई असांजो जेका धरती टीवीअ जी महिनती टीम आहे, इन में न सिर्फ़ु मां पर मूंसां गॾु जेके कैप्टन ऑफ द शिप आहिनि, एन डी शर्मा, महिनती माण्हू आहिनि, ज़बरदस्त क़िस्म जा डायरेक्टर आहिनि, उहे सभु इन टीम खे लीड कनि था। उन खां अलावा कैमरामैन आहिनि जेके असांजो हीउ सॼो कॉन्टेंट तव्हां ताईं पहुचाइनि था। इहो सॼो कमाल कैमरामैन जो हूंदो आहे ऐं साउंड्स ऑपरेटर्स आहिनि जेके, उहो बि डायरेक्टर्स आहिनि, अञा ॿिया बि काफ़ी। मतिलबु असांखे जेके चांहि बि प्यारींदा आहिनि न, उहो बि मुंहिंजो भाउ एॾी महिनत कंदो आहे त सुबुह सुबुह सां असां सभिनी खे चांहियूं प्यारींदो आहे। त इहा जेका एनर्जी असां अंदरि में फील कंदा आहियूं उहा अल्टीमेटली अव्हां ताईं बि इन करे ई पहुचंदी आहे त असांजे अंदरि फ्यूल भरियल आहे। जीअं हिकिड़ी गाॾीअ में फुल पेट्रोल भरियल हूंदो आहे त उहा सही नमूने हली वेंदी आहे। असांजा बि इहे जेके ख़ूबसूरत हर रोज़ ते मुलाक़ात थींदी आहे, बहितरीनु प्रोग्राम थींदा आहिनि, इन करे ई सुठा वेंदा आहिनि ऐं इन में एनर्जी इन करे हूंदी आहे त सुबुह सुबुह सां असां में बि ज़बरदस्त क़िस्म जो फ्यूल पवंदो आहे जंहिंखे चांहि चयो वेंदो आहे। बहरहाल अॻिते वधूं था प्रोग्राम जे ऐं असांजे प्रोग्राम में मूंसां गॾु साथ हूंदो आहे लाजो भाई जो भी। अस्सलाम वालेकुम लाजो भाई, क्या हाल है आपके? ठीक ठाक, बिल्कुल ठीक ठाक। आप सुनाए भाई? बड़े आज आपने ब्राइट ब्राइट सी शर्ट पहनी हुई है। अच्छा मुझे बताएं, आपको कोई पर्सनल कोई डिजाइनर है क्या? मुझे तो बड़ी हर रोज आपकी एक नई शर्ट नजर आती है। सुबह घर पे जो बेगम मेरे तैयार करके देती है वो पहन के। क्या बात है, फिर तो भाई आपका कोई मुकाबला नहीं कर सकता, क्योंकि जहाँ बेगमात का जिक्र आता है तो उनसे बेहतर कोई डिजाइनर हो नहीं सकता। और ये भी एक प्यार है, इश्क मोहब्बत है ना, कि आपको वो कितने प्यार से अपने आपके कपड़े तैयार करती होंगी, आपको टाइम भी नहीं होता, उन्हीं को ही करना होता सब कुछ। क्या बात है, बहुत ही अच्छे। बहरहाल अॻिते वधूं था नाज़रीन। बहितरीन असां वटि गेस्ट मौजूद आहे नी, जीअं त मां अॻ में बि जेका हिंदू कम्यूनिटी आहे पाकिस्तान जी उन जो ज़िक्र कयो पए त काफ़ी अहिड़ा माण्हू
जेके पंहिंजी कम्युनिटी जे लाइ घणो कमु कनि था उन्हनि खे असां दावत ॾिनी आहे असांजे अॼु प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जी ज़ीनत बणिया आहिनि उहे बि उन्हनि खे मां ज़रूरु मुतारिफ़ कराईंदी हलां उन्हनि खे ॿुधाईंदी हलां त जेके माण्हू चाइल्ड राइट्स जे हवाले सां कमु कनि था पाकिस्तान गवर्नमेंट सां जेके असां वटि मौजूदु आहिनि उन्हनि जो वास्तो आहे ऐं मेंबर आहिनि वर्किंग ग्रुप ऑफ नेशनल कमीशन ऑन राइट्स ऑफ चाइल्ड गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान उनखां अलावा मेंबर आहिनि माइनॉरिटी राइट्स जा ऐं माइनॉरिटी राइट जे हवाले सां काफ़ी सोशली एक्टिव बि आहिनि सो बहितरीनु नालो आहे ज़बरदस्त पर्सनैलिटी आहे ऐं उन्हनि जे लाइफ ते उन्हनि जे कमनि में कहिड़ा कहिड़ा टास्क हूंदा आहिनि डेली बेसिस ते उहे कीअं कमु कनि था उन्हनि सां अॻिते कचहरी कबी रोज़ मेहतानी खे वेलकम कयो था अस्सलाम वालेकुम सर कहिड़ा हाल गुड मॉर्निंग टू ऑल थोरा आहियूं तव्हां आया पंहिंजो टाइम कढी छो त तव्हां जहिड़ो कमु कयो था न जेको उन में टाइम सभ खां अहम आहे ऐं सभ खां क़ीमती शइ आहे सो तव्हां पंहिंजी सभ खां क़ीमती शइ जो तोहफ़ो असांखे ॾिनो आहे इन खां वधीक ॿी का ॻाल्हि नथी थी सघे सो थैंक यू सो मच वंस अगेन उन्हनि सां गॾु असांजे प्रोग्राम में जेका गेस्ट आहे सा बहितरीनु ख़ूबसूरत न्याणी आहे ऐं ॾाढी महिनती छोकिरी आहे असां वटि अक्सर मेंटल हेल्थ ऐं जेका काउंसलिंग आहे न उन हवाले सां घटि ॻाल्हायो वेंदो आहे ऐं किथे इंसान जी मेंटली उहो कीअं पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखी सघे थो उन हवाले सां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं छो त पाण मेंटल हेल्थ जे काउंसलर आहिनि ऐं स्कॉटलैंड जी एडनबर्ग यूनिवर्सिटी मां मास्टर्स कयूं अथनि काउंसलिंग स्टडीज़ में ऐं बहितरीनु ज़बरदस्त क़िस्म जो उन जो पंहिंजो बैकग्राउंड आहे छो त उन्हनि जी जेका वालदा मोहतरमा आहे उहा पाण सोसाइटी में हिकिड़ो वॾो मक़ाम रखे थी तव्हांखे बि ख़बर पइजी वेंदी जॾहिं मां हुनजो नालो अनाउंस कंदमि सो वेलकम कयूं था सोरठ कल्पना ज्ञानचंदाणी खे अस्सलाम वालेकुम सोरठ कहिड़ा हाल आहिनि बिल्कुल ठीक ठीक ठाक बिल्कुल यू लुक सो ब्यूटीफुल गॉर्जियस हर सुबुह लॻंदा आहियो कि न अॼु धरती जो कमाल आहे वही चीज थी सघनि थियूं वही थी पर आई थिंक धरती जो कमाल हूंदो न आई एम श्योर त तव्हां हर रोज़ एॾा प्यारा लॻंदा हूंदा ऐं बिल्कुलु सोरठ तव्हां खां ई ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था ऐं थोरो इन हवाले सां ॿुधायो त जेका तव्हांजी पढ़ाई आहे स्कॉटलैंड मां जेको तव्हां पढ़ी आया आहियो काउंसलिंग स्टडीज़ बेसिकली हुन में छा हूंदो आहे ऐं छो तव्हांखे इहो महसूसु थियो त इन में मास्टर्स करणु घुरिजे इन स्पेसिफिक सब्जेक्ट में काफ़ी हद ताईं जॾहिं तव्हां मुआशरे में हिकिड़ो अरसो गुज़ारियो हूंदो आहे तव्हां ॾिसो था त हर शख़्स पंहिंजी रोज़मर्रा जी जंग अंदरूने खांचे पंहिंजी ज़ात में विढ़े पियो कुझु शयुनि ते उहो ॾाढो ख़ामोश आहे किथे उहो ॻाल्हाए बि नथो सघे किथे इज़हार बि नथो करे सघे जो किथे इज़हार करे थो छॾे त हुनखे ईअं पियो महसूसु थिए त अॻियों माण्हू शायदि हुनजी ॻाल्हि खे रद्द थो करे छॾे त हू अंदरि पंहिंजे पाण में अञा सिमझंदो थो वञे अञा सहमझंदो थो वञे अञा ख़ामोशी इख़्तियार थो करे त इन्हनि खे असां चवंदा आहियूं साइलेंट बैटल्स जेकी जदोजहद जेकी जंगूं था रोज़ विड़ो जेके कंहिंखे बि अंदाज़ो न थिए तव्हां हिकिड़ी मुस्कान सां अची करे माण्हुनि सां डील कयो डेली बेसिस ते पंहिंजे कमु वञो घर में घर वारनि सां बि डील कयो पर तव्हांजे अंदरि उहा ख़ुशी न आहे तव्हांजे अंदरि तव्हांखे कुझु हिकिड़ो वॉइड महसूसु थिए तव्हांखे हिकिड़ो ख़ालीपन महसूसु थिए केॾी महिल वेठे वेठे तव्हां रोई ॾियो केॾी महिल तव्हां वेठे वेठे ईअं ख़ुशि थी वञो ऐं तव्हांखे सम्झ में न अचे त हीअ असां कीअं था महसूसु कयूं ऐं छो था महसूसु कयूं त हिन लाइ ॾाढो शऊर जी दरकारी पाकिस्तान जे अंदरि असां ॾिसूं पिया त मेंटल हेल्थ खे कंसिडर कयो वेंदो आहे हिकिड़े काफ़ी अरसे ताणी हिकिड़ो टैबू त असां हिनखे थोरो हाय वारे हिसाब में ॾिसंदा आहियूं त अच्छा मेंटल हेल्थ अच्छा साइकाइट्रिस्ट अच्छा काउंसलर थेरेपिस्ट उनखे असां उन तरीक़े सां नथा ॾिसूं हाणे ॾाढो शऊर आयो आहे वधंदड़ आबादी ॾिसो उनजे अंदरि बेरोज़गारी आहे माण्हुनि खे ॾाढा सारा मसाइल आहिनि एॾियूं अज़ियतूं आहिनि हर ॾींहं जे बेसिस ते पर हुन वटि कोई प्लेटफॉर्म न आहे जिते हू सेफली उहा ॻाल्हि पंहिंजी रखी सघे कंहिंजे साम्हूं को शख़्स हुनखे ॿुधी सघे असां थेरेपिस्ट उनजी कैपेसिटी में असां वधि में वधि इहो कंदा आहियूं असां हुन शख़्स खे जेके बचपन खां वठी वेंदे हाणे ताणी को अहिड़ो स्पेस न मिलियो जिते हू पंहिंजी शिनाख़्त पंहिंजे वजूद खे खुले आम आराम सां बिना के भव ऐं डर जे रखी सघे असां हुनखे उहो बसि स्पेस ॾींदा आहियूं जिते हू पंहिंजी इहा ॻाल्हि करे सघे मूंखे महसूसु थियो त पाकिस्तान जे अंदरि 13,000 WHO जी रिपोर्ट आहे मां बि नथी चवां 13,000 माण्हू सुसाइड कमिट कंदा आहिनि बिल्कुलु ऐं उनजे अंदरि सभिनी खां वधीक असांजो यूथ आहे मोस्टली यंगस्टर्स ॿार आहिनि जेके यूनिवर्सिटी में पढ़नि था या कोई यूनिवर्सिटी एज में आहिनि कॉलेज में आहिनि उहे आहिनि एक्ज़ैक्टली ईअं ई आहे ऐं कुझु टाइम पहिरियां असां हिकिड़ो वाक़ियो ॾिठोसीं जितो मथां हिकिड़ी बिल्डिंग तां हिकिड़े शख़्स पंहिंजी जान उतां ई किरी करे ॾेई छॾी छोकी हुनखे जॉब न मिली हुई बेरोज़गारी जे करे छोकी उहो कंहिंखे न पियो ॿुधाए सघे त मूं ते छा थी गुज़रे
छोकी अंदरि ई अंदरि खांचे में उहो दॿजंदो वेंदो पिसजंदो वेंदो असां हुनखे चवंदासीं फ़ोन यूज़ न कर ही न कर हिन तरीक़े सां अच त इन तरीक़े में शऊर जी ऐं तव्हांखे हिन एक्सेस जी ॾाढी ज़रूरत थी असां वटि पाकिस्तान में 400 रेशो आहे माना रेशो साइकाइट्रिस्ट टू पीपल ॾाढो लिमिटेड आहे माना तव्हांजी 241 मिलियन जी आबादी लाइ 400 माना तव्हांजे हर हिकिड़े खिते में 400 सिर्फ़ु साइकाइट्रिस्ट आहिनि तव्हां वटि 5 साइक वार्ड्स आहिनि शायदि त ॾाढी लिमिटेशन आहे माण्हुनि खे एक्सेस खपे थी इन शइ जी जॾहिं 50% तव्हांजी 50% तव्हांजी जेकी आबादी आहे कंहिं न कंहिं मेंटल हेल्थ सां गुज़रे थी उहो डिप्रेशन आहे एंग्ज़ाइटी आहे कुझु बि आहे त बसि मूंखे पियो महसूसु थियो त मूंखे इहा शइ करणी हुई ऐं पोइ मां ॾाढो हिकिड़ो वॾो चैलेंज वरितो ॾाढो रिस्क वरितो छोकी मुंहिंजो बैकग्राउंड हिन शइ में न हुयो ऐं पोइ बसि मां बसि थोरी हिम्मत कई एंड यू डिड सो वेल ऐं आई एम सो प्राउड त तव्हां इन टॉपिक ते इन हवाले सां एॾो डीपली इन सब्जेक्ट खे फील कयो था ऐं इन शइ जी जेका घुर्ज आहे नीड आहे उनखे बि महसूसु कयो था छो त जॾहिं इंसान खे ख़बर न पवंदी असां में फ्लॉज़ कहिड़ा आहिनि त उहो कीअं बेटरमेंट जी तरफ़ अॻिते वधी थो सघे ॾाढी इहा सुठी ॻाल्हि आहे ऐं रोज़ साहब जी तरफ़ वञूं था सर तव्हां जीअं पंहिंजे पाण खे सोसाइटी में ज़बरदस्त तरीक़े कंट्रीब्यूट कयो था ऐं चाइल्ड राइट्स जे हवाले सां तव्हां कमु कयो था थोरो इन हवाले सां मूंखे ॿुधायो त कहिड़ा बेसिक तव्हांजा टास्क हूंदा आहिनि ऐं अॼुकल्ह मौजूदा जेका करंटली तव्हांजो कमु आहे उन में कहिड़ो टास्क आहे छा था कमु कयो चाइल्ड राइट्स जे हवाले सां मुंहिंजो जेको फोकस रहियो शुरू खां वॉलंटियर सर्विस में वॾो रहियो आहे चाहे आउं यूनिवर्सिटी में जॾहिं खां हुउसि ऐं हाणे वधीक मुंहिंजो फोकल माइनॉरिटी राइट्स माइनॉरिटी लॉज़ माइनॉरिटी पॉलिसीज़ ते वधीक आहे त अहिड़ा कानून अहिड़ी पॉलिसीज़ जेको माइनॉरिटीज़ जे लाइ फेवरेबल हुजनि उनजे लाइ असीं एडवोकेसी कंदा आहियूं त काफ़ी प्लेटफॉर्म्स आहिनि जंहिंमें हिकिड़ो तव्हां ज़िक्र कयो वर्किंग ग्रुप जो हिनजे अलावा माइनॉरिटी राइट्स कमिटी आहे सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जी पीस कमिटी आहे DIG साहब जी त उते कोशिशि कंदा आहियूं पंहिंजो हिकिड़ी पॉज़िटिव कॉन्ट्रीब्यूशन कयूं पंहिंजो हिकिड़ो इनपुट असां ॾेई सघूं त अहिड़ी कानून साज़ी थिए जेका फेवरेबल हुजे तव्हां ॾिसो पिया पाकिस्तान में तारीख़ में रिसेंटली वॾी हिस्टोरिक लेजिस्लेशन थी आहे जंहिंमें हिंदू मैरिज एक्ट फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री हिंदू मैरिज एक्ट पास थियो आहे नेशनल लेवल ते बि ऐं सिंध लेवल ते बि जेको हिकिड़ो जंहिं लीगल मैकेनिज़म इंट्रोड्यूस कयो आहे हिंदू कम्युनिटी लाइ शादी जो रजिस्ट्रेशन जो पोस्ट मैरिज अफेयर्स जो त पोस्ट मैरिज में जेके इशूज़ थींदा आहिनि डाइवोर्स सेपरेशन मेंटेनेंस ऐं हिननि सभिनि खे हू डील करे थो हिन जे अलावा असीं क्रिश्चियन पर्सनल लॉज़ ते बि कमु कयूं पिया तव्हां ॾिसंदो त क्रिश्चियन पर्सनल लॉज़ हिकु सदी पुराणा लॉज़ आहिनि ऐं हुन ज़माने में लाइट न हूंदी त हुन में लिखियलु आहे कानून में त आफ्टर सनसेट मैरिज कैन नॉट टेक प्लेस हाणे तव्हां ॾिसंदो त जेतिरी बि क्रिश्चियन मैरिजिस थियनि पियूं हू आफ्टर सनसेट थियनि पियूं त एज़ पर लॉ दे आर इलीगल सही ॿी शइ जेका आहे हुनमें जेको कानून में चए थो त 13 साल जी शादी जी एज आहे फॉर गर्ल 16 years फॉर मेल विच इज़ अगेन इन कॉन्ट्राडिक्शन विथ अवर चाइल्ड मैरिज रिस्ट्रेंट एक्ट बिल्कुलु हा त असीं चाहियूं पिया जेके चेंजेस जी ज़रूरत आहे चेंजेस जी सख़्तु ज़रूरत आहे त इहे लॉ अप टू डेट थियनि घटि में घटि मिनिमम एज 18 years हुजे नेशनल असेंबली में पास थी वियो आहे कानून सही पर हू सिर्फ़ु इस्लामाबाद ते एप्लीकेबल आहे तव्हांखे ख़बर आहे 18 अमेंडमेंट आई आहे त माइनॉरिटीज़ जो सब्जेक्ट प्रोविंशियल सब्जेक्ट आहे त तव्हांजे चैनल जे थ्रू असीं रिक्वेस्ट बि कंदासीं ऐं डिमांड बि कंदासीं त क्रिश्चियन पर्सनल लॉज़ खे अपडेट कयो वञे त जेके ही मॉडर्न असांजी नीड्स आहिनि ह्यूमन राइट्स जी नीड्स आहिनि हुन जे हवाले सां हुनखे हू मीट करे ज़बरदस्त इहो ॾाढो तव्हां जेके ॻाल्हियूं ॿुधायूं उहे बिल्कुलु तमामु ज़रूरी आहिनि ऐं इहो ज़रूरु इन शइ खे जेॾो थी सघे जल्द अज़ जल्द इन ते इम्प्लीमेंटेशन बि थियणु घुरिजे ऐं लॉ बि क़ाइमु करणु घुरिजे अपडेट थियणु घुरिजे इन खां अलावा जेके तव्हांजा ॿिया बि ग्रुप्स में सां तव्हां मुंसलिक आहियो ऐं सोसाइटी में कमु कयो था पिया मोस्टली माइनॉरिटी जा ॿिया कहिड़ा इशूज़ हूंदा आहिनि जेके डेली बेसिस ते अव्हांखे फेस करणा पवंदा ॾिसो माइनॉरिटीज़ जो जेके आउं सम्झां थो हैज़ सच को इशूज़ मार्जिनलिटी ते थींदा आहिनि जेको मार्जिनलाइज़ आहे ग़रीब माण्हू आहे माइनॉरिटी आहे वुमेन आहे त हू लेवल वधंदो वेंदो आहे मार्जिनलाइज़ेशन जो पर हैज़ सच को स्पेसिफिक इहे इशूज़ न आहिनि पर जनरली जेको हिकिड़े ॿियनि जे लाइ आहिनि उहे इशूज़ हिंदू कम्युनिटी बि लाइ आहिनि सभु हिकिड़ी असीं कश्ती में सवार आहियूं जेके ॿिया इशूज़ फेस पिया कनि उहे ई सेम इशूज़ हू माइनॉरिटी कम्युनिटी बि करे थी पर थोरो मार्जिनलाइज़ेशन जो लेवल वधी थो वञे लाइक आई शेयर्ड त माइनॉरिटी आहे अगरि वुमेन आहे डिफरेंटली एबल्ड आहे त हू पोइ वधी था वञनि पर आउं सम्झां थो जेके मेजर इशूज़ आहिनि उनमें जॉब कोटा काफ़ी हद ताईं हाणे इम्प्लीमेंट थिए पियो पाकिस्तान में 5% जॉब कोटा आहे माइनॉरिटीज़ लाइ काफ़ी डिपार्टमेंट्स इनके इन लेटर एंड स्पिरिट अप्लाई कनि पिया जीअं CSS में
तव्हां ॾिठो लास्ट ईयर हिकिड़ो स्पेशल एडवर्टाइज़मेंट अनाउंस थियो जंहिंमें हू त 2 लिमिट्स हूंदा आहिनि CSS लाइ, हिकिड़ो एक्स्ट्रा चांस ॾिनो माइनॉरिटीज़ खे, छो करे 100 सीटूं असांजूं वेकेंट हुयूं। असां ॾिठोसीं एज में बि रिलैक्सेशन ॾिनी, त काफ़ी पॉज़िटिव मेजर्स थियनि पिया। पर असीं ॾिसूं था त कुझु डिपार्टमेंट्स आहिनि लोकल लेवल ते, डिस्ट्रिक्ट लेवल ते, प्रोविंशियल लेवल ते, जिते अञा बि अवेयरनेस कोन्हे जॉब कोटा जी, जेको माइनॉरिटीज़ जे लाइ। असल में इन जो जेको जॉब कोटा जो स्पिरिट आहे उहो आहे अक्रॉस द बोर्ड, हर पोस्ट ते कोटा हूंदो। पर असीं अक्सर ॾिसंदा आहियूं, तव्हां ॾिसंदो सैनिटरी वर्कर्स जी जॉब्स ईंदियूं आहिनि त उनमें क्वालिफिकेशन में लिखियलु हूंदो आहे ओनली फॉर नॉन मुस्लिम्स, जंहिंखे असीं कंडेम कयूं था। असां डिपार्टमेंट्स खां मिलिया बि आहियूं, असां उन्हनि खां सवाल बि पुछिया आहिनि त भाई तव्हां असांखे ॿुधायो अगरि 5% कोटा जो स्टेटस छा आहे, तो अक्सर ॾिठो वियो आहे त उहो लोअर कैडर जॉब्स ते फुलफिल कंदा आहिनि। हालांकि जेको स्पिरिट आहे पॉलिसी हू जो हू अक्रॉस द बोर्ड आहे। ऐं इन एडिशन टू मेरिट ते असांजा माइनॉरिटी जा कैंडिडेट्स अलॻि ईंदा, कोटा अलॻि हुननि जे लाइ रिजर्व हूंदो। ऐं अगरि माइनॉरिटी जो को कैंडिडेट न हूंदो त हू सीट कैरी फॉरवर्ड थींदी, त जीअं सिर्फ़ु माइनॉरिटीज़ जे लाइ रिजर्व कयो वञे। पर हाणे सुप्रीम कोर्ट जॾहिं खां 19 जून जजमेंट आई 2014 जी, हुनमें डायरेक्शन्स हुआ जॉब कोटा जा फेडरल ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट खे। हाणे असीं ॾिसूं पिया त बहितर थिए पई इम्प्लीमेंटेशन, पर अञा बि कुझु अवेयरनेस जी ज़रूरत आहे किथे सेलेक्ट। न ज़रूर, इहा ॻाल्हि ॾाढी तव्हां सुठी कई त अवेयरनेस जी बहितरीअ जी हमेशह पॉसिबिलिटी रहंदी आहे। ऐं इहो हमेशह हिकिड़ो मां सम्झंदसि त हिकिड़ी स्पेस आहे जेका ख़ाली रहंदी आहे, ऐं इहा हुजण बि घुरिजे। जेका शइ मोटिवेट करे थी इंसान खे अञा बहितर थियण जे लाइ। अॻिते वधाईंदासीं प्रोग्राम में, अॻिते कचहरी कबी, पर नंढड़ी साई वठूं था, साई जो टाइम थी वियो नाज़रीन। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन कचहरी हली रही आहे मॉर्निंग विद धरती में। बहितरीन महिमान बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। सोरठ जी तरफ़ वधंदासीं। सोरठ, जीअं तव्हां ॿुधायो त ज़ाहिर आहे इंसान जी मेंटल हेल्थ ॾाढी ज़रूरी आहे। अव्हां पाण हिकिड़े अहिड़े घर सां वाबस्ता आहियो, हिकिड़ो अहिड़ो ताल्लुक़ आहे जंहिंजो सोसाइटी में अॻु में ई वॾो नालो आहे। जीअं चइबो आहे न त हिकिड़े वॾे घाटे वण जे हेठां जॾहिं को ॿूटो फुटंदो आहे त उनखे जेको आहे न अॻु में ई हिकिड़ो रिस्पॉन्सिबिलिटीअ जो अंदाज़ो थींदो। छा तव्हांखे बि ईअं फील थियो त मूंखे को न को सोसाइटी में अहिड़ो कमु करिणो आहे त ईअं न थिए त किथे मुंहिंजी फैमिली जो नालो को हेठि अचे? छा इन इहो बर्डनाइज़ फील कयो था इन शइ खे? पहिरियां आई गेस इन शइ ते एतिरी न हूंदी प्रेशर त मां एतिरो बर्डन या उनजो खणा त अगरि ही न कयो त छा थींदो, अगरि हुन में कंट्रीब्यूट न कयो। पर इहा फॉर सम रीज़न आई डोंट नो, इट जस्ट हैपेंड। इहा ॾाढी ऑर्गेनिकली शइ थी। ऐं जीअं शऊर आयो अञा वधीक, आई थिंक मां इंटरमीडिएट में हूंदमि त मां फर्स्ट टाइम सियालकोट वारो इंसिडेंट ॾिठो हूंदो जिते 2 भाउरनि खे हैंग कयो वेंदो आहे। त उतां खां पहिरियां मां इहे किसा सिर्फ़ु ॿुधा हुआ, मां ईअं हिते पहिरें शऊर सां इहा शइ ॾिठी ऐं सम्झण जी कोशिशि न कई हुई त इहे सोसाइटी में जेके सोशल पॉलिटिकल इशूज़ एग्ज़िस्ट था करनि, जेके बि माण्हुनि जी ज़हनी तवाज़न ते ॾाढो बर्डन हिकिड़ो रखनि था। असां एक्सटर्नल फैक्टर्स खे सफ़ा बि रद्द नथा करे सघूं। त इहा शइ जॾहिं आहिस्ते आहिस्ते अची वई त मां पाण खे हिकिड़ो कोई लेबल त न ॾींदमि त मां इहा शइ कई, पर बसि मुंहिंजी ॾाढी हक़ीर सी कोशिशि कुझु करणु घुरिजे, हिते कुझु ॻाल्हाइणु घुरिजे या रिपोर्ट्स ठाहिणु घुरिजनि। त यूनिवर्सिटी खां ई शुरू करे छॾियो इनजस्टिस ते ॻाल्हाइणु या रिपोर्ट्स ठाहिणु। ऐं फैमिली जो त ऑब्वियसली एतिरो नालो आहे त मां चाहे करे बि माना मां उते त ऑब्वियसली मां न पहुची सघंदमि, मूंखे न लॻंदो आहे। ॾाढी वॾी, त मां उन सां त पाण खे कंपेयर न कंदमि, छोकी अगरि मां उहो करणु शुरू कयमि त मां पाण खे ॾाढो बर्डन विझंदमि। पर उहे ॾाढा सपोर्टिव रहिया आहिनि इन शइ में। ऐं मां इन मामले में बि ॾाढी वोकल रही आहियां। जेके बि राइट्स रहिया आहिनि उहे ह्यूमन राइट्स हुजनि, उन्हनि जे एम्बलम जे अंदरि माइनॉरिटी राइट्स थी वञनि, उन जे अंदरि विमेन राइट्स एंड स्पेसिफिकली विमेन इन माइनॉरिटी राइट्स। त इन्हनि ते मां पंहिंजी ॾाढी इहा थोरी हक़ीर कोशिशि, जिते बि प्लेटफॉर्म मिलंदो हुयो उते थोरो घणो जेतिरो बि मूंखे ईंदो आहे टू द बेस्ट ऑफ माई नॉलेज, छोकी मूंखे इन शइ ते रिसर्च करणु ऐं मुंहिंजो कोर बि पंहिंजी बज़ाते
बेशक मुंहिंजी इहा डिग्री आहे हाँ। त मुंहिंजो कोर बि रिसर्च बि इन में ई रहियो आहे सही। त मां उन्हनि शयुनि खे मर्ज कयो आहे ज़बरदस्त। पंहिंजी ई फील्ड सां वो वुमेन एम्पावरमेंट खे कीअं था ॾिसो सोसाइटी में जॾहिं ज़ाहिर आहे मेंटल हेल्थ इशूज़ बि हलनि था काउंसलिंग जा मैटर्स बि हलनि था उन शइ जी असांखे अञा इम्पोर्टेंस जी ख़बर ई कोन पई जी, आहे जी। पर विमेन एम्पावरमेंट हिकिड़ो अहिड़ो एलिमेंट आहे जॾहिं असांजूं नियाणियूं पढ़ंदियूं उहे ॿाहिरि निकिरंदियूं त काफ़ी हद ताईं बि बहितरी अची सघे थी सोसाइटी में अव्हांजो छा इन हवाले सां ख़्यालु आहे न न मां अग्री थी कयां इन शइ सां ऐं असांखे हुन में ॾाढा एम्बिट्स ॾिसणा पवंदा आहिनि त हूअ एज़ अ वुमेन शी ऑलरेडी फेसिस अ लॉट व्हेन इट कम्स टू पाकिस्तान पहिरीं ॻाल्हि त तव्हां ॾिसो 70% तव्हांजी इकोनॉमी या तव्हांजा वॾा वॾा इदारा उहो UN थी वञे उहो पाण था चवनि त 70% तव्हांजी औरत जेकी मुआशरे में आहे जेकी पाकिस्तान सां वाबस्ता आहे उहा कंहिं न कंहिं तरीक़े जो तशद्दुद बर्दाश्त करे पई या तशद्दुद फेस करे पई बिल्कुलु 5000 औरतूं हर साल पंहिंजी जान गवाईंदियूं आहिनि या कंहिं न कंहिं क़िस्म जो तशद्दुद बर्दाश्त कंदियूं आहिनि या फेस कंदियूं आहिनि उन में तव्हां शुरू थी वञो अगरि फर्स्ट एंड फॉरमोस्ट अगरि असां अचूं था त हरासमेंट थी वञे उहा नंढड़ी आहे उहा अंडर एज आहे माइनर आहे पीडोफीलिया थिए पियो अगरि उहा वर्क प्लेस ते निकिरे थी त वर्क प्लेस हरासमेंट हिकिड़ो हुन सां इशू थिए पियो उन खां अलावा अॻिते अगरि उन जी शादी थी थिए मां नथी चवां त सभिनी सां इहो आहे या हर एम्बिट में या हर पॉकेट में पर इहो थिए थो। It is part of society, हाँ हाँ। असां उन खां नज़रूं चार परे नथा करे सघूं इहा ढकी छुपी त ॻाल्हि आहे कंहिंखां न डोमेस्टिक वायलेंस थिए पियो असां आख़िर में लाशनि तक खे नाहे बख़्शो जेके असां नेक्रोफीलियो था चऊं ऐं उहो बि उन सां थिए पियो तशद्दुद इन लेवल ते त उन लाइ हिकिड़े लेवल जी जेपर्डी आहे सोसाइटी में सही माना जेकी हिकु तरीक़े सां उहो हिकिड़ो सफ़र पार करे वञे उहो हिकिड़ो स्मूथ सेलिंग रहे उन में रंडकूं आहिनि कुछ एडिशनल रंडकूं पर पोइ छा वजाए कीअं हिन शइ खे बहितरी करे सघिजे थी हिन में छा सिर्फ़ु तालीम ई हिकिड़ो इन जो हल आहे या सोशल मीडिया खे बि असां इस्तेमालु करे सघूं था कहिड़े नमूने असां अवेयर करे सघूं था या न वधीक बहितरी आणे सघूं था इन्हनि इशूज़ ते खुली करे ॻाल्हाइणु पहिरीं ॻाल्हि जो औरतूं जंहिंसां उहा गुज़रे थी उनखे इहो महसूसु न थिए त मां अकेली आहियां या मां ग़लति आहियां त उनजी विक्टिम शेमिंग जेकी थिए थी ऐं विक्टिम ब्लेमिंग थी थिए बेशक उन खां सवाल कयो पर जे सवाल ई हितां थो शुरू थिए त ग़लती तूं ई आहे त मां चवां थी का औरत अगरि कंहिं मजबूरी जे तहत घर खां निकिती ऐं पंहिंजे घर जो सहारो ई उहो आहे ब्रेड विनर ई उहो आहे त हुनजी मजबूरी आहे न घर खां निकिरणु जे नाहे बि अगरि हुनजो शौक़ु आहे त बि उहो करे सघे थी त असां जॾहिं बि का अहिड़ी शइ गुज़रंदी आहे न ख़ौफ़नाक क़िस्म जी या जेकी असांखे लॻंदी आहे उन ते तशद्दुद पर छो न करे भला औरत पंहिंजा शौक़ पूरा छो न करे हिकु मर्द खे अगरि 100 शौक़ आहिनि उहो पंहिंजे शौक़ जे मुताबिक़ को इलीगल कमु बि करे थो सघे सिहत खां अलावा इवन ड्रग्स में था पवनि त शौक़ु आहे असांखे त हिकु औरत सुठे कम जे लाइ शौक़ जे करे छो नथी करे सघे ऐं तव्हांखे ख़बर अथव हुन जो रीज़न इहो आहे त मूंखे फाइनेंशियली स्टेबल इन करे थियणो आहे जो सुभाणे मां कंहिं ते डिपेंडेंट न रहां अगरि मूंते कोई बि कंहिं बि क़िस्म जी तज़लील करे पियो त मां उन शइ खां परे मूं करे सघां छो की मां पाण बि कमाए सघां थी उहो करे सघां थी औरत ॾाढी निभाइण वारी केपेबिलिटी रखे थी ऐं ॾाढी मल्टीटास्किंग वारी केपेबिलिटी उहो घर थी हलाए उहो साॻियो ई टाइम ते पंहिंजा बच्चा थी पाले हो पाण खे एज़ अ वाइफ ऐं माना हर रोल में पाण खे फिट पई करे पर बज़ाते पाण बि हुनजी का शनाख्त बीहे थी त उहो चाहे थी त मुंहिंजे वजूद जो बि कोई माना हिकिड़ो नालो हुजे या मुंहिंजी का उन हिसाब सां बि ऐं इहो रिसर्च में बि साबित थियो आहे त अगरि को मर्द आहे जेको 50,000 जी नौकिरी कमाए थो ऐं अगरि का औरत आहे त औरत जा उहे सभई 50,000 हुनजे घर में वञनि था हुनजे ॿारनि ते स्पेंड थियनि था उहा सोचे थी त मां हिन मां पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी लाइफ खे केॾो बेटर करे सघां थी जॾहिं त मर्द जेको आहे 25 पंहिंजे घर में ॾींदो आहे 25 रखंदो आहे त हिन मां मां पंहिंजा ॿिया कम कीअं करे थो सघां त हिकिड़ो इहो रिसर्च में इहा शइ साबित थी आहे त औरत वधीक रिस्पॉन्सिबल आहे ऐं उहा अगरि कमाए थी त उनजी कमाईअ मां उहा पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे घर खे पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी खे अञा बहितर तरीक़े ॾिसे थी ऑल्दो मां इहा रिसर्च ज़रूरु ॾिसणु चाहींदमि मां सोसाइटी में ऑल्दो ॿई एम्बिट्स ॾिठा आहिनि त छा आहे न मर्द बि हिकिड़ी लेवल ते पंहिंजी ॾाढी ख़्वाहिशुनि खे क्रश कंदो आहे इन करे छो की कमाइण वारो सिर्फ़ु उहो हिकु आहे पर जॾहिं सोचो ॿिनि माण्हुनि जी पार्टनरशिप थी थिए ॿई कंट्रीब्यूट करनि था त हू औरत उनखे बि चई सघे थी त तूं बि पंहिंजी कुझु ख़्वाहिशूं जेके असांजे करे तूं रद्द कयूं पूरी कर कंपेटेबिलिटी ते कमु अची थो वञे रोज़ साहब खां बि पुछंदासीं सर तव्हांजो छा हिन हवाले सां चवणु आहे त जॾहिं वाक़ई में जॾहिं तव्हां सोशल इशूज़ बि ॾिसो था सोशली तव्हां एक्टिविस्ट बि आहियो त माइनॉरिटीअ में ख़ासि तौर ते
वुमेन एम्पावरमेंट जे हवाले सां तव्हां कहिड़ा कम कया आहिनि ऐं कहिड़नि कमनि करण जी ज़रूरत महसूसु सम्झो था? ऐं सम्झां थो सभिनि खां पहिरीं त वुमेन एजुकेशन जाम इम्पोर्टेंट आहे, गर्ल्स जी एजुकेशन स्पेशली। बिल्कुलु, नो डाउट। ऐं पाकिस्तान तॾहिं तरक़ी कंदो जॾहिं सभु तालीम पहिरियों क़दम। तालीम जॾहिं तव्हां ॾिसंदो त हर सेगमेंट पाकिस्तान जी प्रॉस्पेरिटी में, तरक़ी में, डेवलपमेंट में पंहिंजो हिसो वठे पियो, जंहिंमें वुमेन हुजनि, ट्रांसजेंडर्स हुजनि, माइनॉरिटीज़ हुजनि, हर को पंहिंजो पाकिस्तान जी तरक़ी में हिसो वठे। त एजुकेशन इज़ वेरी इंपॉर्टेंट फर्स्ट एंड फॉरमोस्ट। तव्हां ॾिसो था पाकिस्तान जो शुमार हुननि मुल्कनि में थिए थो जिते सभिनि खां वधीक आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन आहिनि। त तव्हां जस्ट इमेजिन कयो त हिननि जो फ्यूचर छा हूंदो जेके स्कूल न पिया वञनि ॿार। त एजुकेशन इज़ वेरी इंपॉर्टेंट। उहो सेइंग बि आहे न, कोटेशन बि आहे त गिव मी एजुकेटेड मदर आई विल गिव यू एजुकेटेड नेशन। त इहो आउं सम्झां थो अवेयरनेस जी ज़रूरत आहे। हिन में हर को रोल प्ले करे सघे थो। मीडिया जो इम्पॉर्टेंट रोल आहे, सिविल सोसाइटी जो आहे, गवर्नमेंट जो वॾो इम्पॉर्टेंट रोल आहे। तव्हां ॾिसो था आर्टिकल 25A आहे कॉन्स्टिट्यूशन में, जेको 18 अमेंडमेंट जे थ्रू एड थियो, जंहिंमें वाज़िह थो चए त स्टेट इज़ रिस्पॉन्सिबल एंड इट विल बी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टेट फॉर कंपल्सरी एजुकेशन फॉर चिल्ड्रन अप टू एज ऑफ 16 ईयर्स। माना स्टेट ज़िम्मेदारी वरिती आहे त हर ॿार 16 साल जी एज ताईं कंपल्सरी एजुकेशन वठंदो। पर असीं ॾिसूं था वॉयलेशन आहे, पर इट्स उहो बि असां वटि पूरो नथो थिए। पर आउं सम्झां थो हिन में जॾहिं सभु असां रोल पंहिंजो प्ले कंदासीं त अॻियां तरक़ी थी सघे थी। बिल्कुलु बिल्कुलु। हिन हवाले सां वरी जीअं तव्हांजो ज़ाहिर आहे सॼी अपब्रिंगिंग बि थी आहे न, तव्हां पाकिस्तान सां ज़ाहिर वाबस्ता आहियो, पाकिस्तान में था रहो, कीअं था ॾिसो त छा हिते एक्सेप्टेंस आहे ॿियनि माण्हुनि में ऐं टॉलरेंस लेवल उन में बहितरी कीअं आणे सघूं था? छो त सबर ऐं टॉलरेंस असां वटि बिल्कुलु बि न आहे। सोसाइटी ज़ाहिर आहे उन ई नमूने ग्रो करे सघंदी आहे जॾहिं तव्हां हिक ॿिए खे स्पेस ॾियो। बिल्कुलु। ॾिसो सिंध में ऐं पाकिस्तान में सूफ़ी वैल्यूज़ जाम रहियूं आहिनि ऐं सूफ़ियनि हमेशह रंग नस्ल मज़हब सां बालातर थी अमन ऐं प्यार जो मैसेज ॾिनो आहे। पर असीं ॾिसूं था हाणे थोरो एक्सट्रीमिज़म वधे पियो, थोरो असीं ॾिसूं था इंटॉलरेंस वधे पियो, जेके अहिड़ा एलिमेंट्स आहिनि जेको सोसाइटी जे फैब्रिक खे डिस्टर्ब कंदा आहिनि। अदरवाइज़ असांजी इंगेजमेंट रहंदी आहे गवर्नमेंट सां बि, हू सीरियस हूंदा आहिनि त जेके माइनॉरिटी जा इशूज़ आहिनि उन्हनि खे असां प्रायोरिटी ते रिज़ॉल्व कयूं। सोसाइटी हैज़ अ होल टॉलरेंट आहे, पीसफुल आहे, पर कुझु एलिमेंट्स अहिड़ा आहिनि जेको हू सोशल फैब्रिक खे डिस्टर्ब कंदा आहिनि। पर थैंकफुली जेके सूफ़ी वैल्यूज़ आहिनि, अॼु बि तव्हां ॾिसो असीं ईद गॾु सेलिब्रेट कंदा आहियूं, दिवाली, क्रिसमस, इहे सुठी असांजे हिते प्रैक्टिसिस आहिनि। अव्हांजी ख़ुशियुनि में सभु हर कोई ख़ुशि थींदो। हाणे त माहौल मां चेंज ॾिठो आहे। मां लास्ट टाइम जेका अव्हांजी दिवाली थी मां ॾिठो त हर हिकिड़ो इन्फ्लुएंसर, चाहे उहो हिंदू आहे या न आहे, उहो एक्टर, उहो टीवी शोज़ में तव्हांजो जेके दिवाली आहे उहा सेलिब्रेट कई वई आहे, त मूंखे अञा वधीक मोहबत ऐं जेका एक्सेप्टेंस आहे न उहा नज़र पई अचे। ऐं ख़ासि तौर ते आउं सिंधी मीडिया ऐं धरती टीवी जो बि आउं कंदसि त हू हमेशह फेस्टिवल्स ते प्रोग्राम बि ख़ासि रखंदा आहिनि। बिल्कुलु। ऐं हू स्पेस ॾींदा आहिनि फेस्टिवल्स खे। हा बिल्कुलु, विच इज़ वेरी एनकरेजिंग। ईअं ई आहे छो त सिंधियुनि में ऐं असां सिंधी माण्हू जेके आहियूं उहे ॾाढा मोहबती ऐं जेको आहे महिनत करण वारा आहियूं, हिक ॿिए खे एक्सेप्ट करण वारा आहियूं। पर जीअं त ज़ाहिर आहे मां तव्हांखे अॻु में बि ॿुधायो न त हिकिड़ी आहिस्ता आहिस्ता बहितरी अचे थी पई ऐं उहा महसूस बि थिए थी ग्रेजुअली। अच्छा, जॾहिं इंसानु अक्सर ॻाल्हियूं कंदो आहे न त असांखे वॾो थी हीअं करिणो आहे, त पोइ घर में जेको मामला आहिनि उहे ॿार उन मां ॾाढा इंस्पायर थींदा आहिनि। तव्हांजे घर में तव्हां ॾिसो था त काफ़ी माण्हू तव्हांखे ॾिसी, तव्हांजा ॿार या तव्हांजे घर जा ॿिया यंगस्टर्स आहिनि, उहे बि इंस्पायर थियनि था त असांखे बि अॻिते हली को कमु करिणो आहे। कोशिशि कंदा आहियूं त हिकिड़ो रोल मॉडल थियूं, कोशिशि इहा ई हूंदी आहे। ऐं बाक़ी असांजे लाइ बि इंस्पायरेशन जाम असांजा वॾा हुआ, वालिद साहब, उन्हनि खां असां सिखियोसीं। त मुंहिंजी सिस्टर बि काफ़ी वुमेन एम्पावरमेंट असां घर में बि ॾिठी आहे। अच्छा। मुंहिंजा पेरेंट्स काफ़ी लिबरल प्रोग्रेसिव पेरेंट्स आहिनि ऐं उन्हनि हमेशह मुंहिंजी सिस्टर खे इनकरेज कयो। ऐं मुंहिंजी सिस्टर को 35 कंट्रीज़ विज़िट कयूं आहिनि, तव्हां बिलीव कंदो? अरे वाह, माशाअल्लाह। ऐं शी इज़ इन मिलान, इटली दीस डेज़, हू पढ़े पई हुते। ऐं काफ़ी हुनखे असांजे घर में ई असां ॾिठो आहे वुमेन ऐं इक्वेलिटी, चाहे पुटु हुजे या डॉटर हुजे, बराबरी। इहो ॾाढो ज़रूरी आहे। सोसाइटी में इक्वेलिटी तमामु घणी ज़रूरी आहे। असां वटि वरी इन शइ खे न थोरो हिकिड़ो अलॻि बि जेको फेमिनिज़म जेको हिकिड़ो अलॻि हल्को आहे न, उहो वरी थोरो अञा एक्सट्रीमिज़म जे पासे वठी थो वञे। त तव्हांजो छा ख़्यालु आहे त जेके सोसाइटी में एक्टिविटीज़ थियनि थियूं फेमिनिस्ट जा आहिनि, जीअं वुमेन औरत मार्च थिए थो या अञा बि ॿिया अहिड़ा ग्रुप्स आहिनि, इन्हनि जो इम्पैक्ट पॉज़िटिव पए थो? बिल्कुलु। तव्हां ॾिसो हिननि खे असीं फुली इंडोर्स बि कंदा आहियूं, सपोर्ट बि कंदा आहियूं ऐं असीं स्टैंड कंदा आहियूं जेके राइट्स, जेके ॻाल्हियूं कनि पिया। छो करे इशूज़ त आहिनि अदी। असां जीअं तव्हां ज़िक्र कयो त पहिरीं इहो ई स्टेप आहे त असां रिकग्नाइज़ कयूं त इशू एग्ज़िस्ट करे थो। अक्सर असांजी सोसाइटी में हिकिड़ी असां
ब्लाइंड आई टर्न कंदा आहियूं उन इशूज़ खे और पहिरियों त जॾहिं असां एक्सेप्ट कंदासीं पोइ असां सॉल्व कंदासीं न एक्सरे कंदासीं पोइ अॻियां मसइलो ख़बर पवंदो छा आहे इशू त एग्ज़िस्ट कनि था वुमेन जेके मार्च में इशूज़ रेज़ कंदा आहिनि ऐं असां उन्हनि सां बीहूं था उन्हनि खे इंडोर्स कयूं था ऐं असीं सम्झूं था उन्हनि में कमु करण जी ज़रूरत आहे पीपल्स पार्टी काफ़ी प्रो वुमेन लॉज़ कया जॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई फेडरल गवर्नमेंट में त हुन टेन्योर में असां ॾिठो काफ़ी प्रो वुमेन लॉज़ आया जेके हिकिड़ो उन्हनि सुठो हिकिड़ो इम्पैक्ट क्रिएट कयो आहे जंहिंमें हैरेसमेंट जे हवाले सां एम्पावरमेंट जे हवाले सां कमीशन्स जे हवाले सां सही अच्छा असां वटि वरी अक्सर ईअं बि थींदो आहे न त सोसाइटी में जॾहिं असां ॻाल्हियूं कंदा आहियूं त फील थींदो आहे त इहे त सिर्फ़ु ॻाल्हाइजे थो इन ॻाल्हियुनि ते अमल कोन थो थिए त अक्सर ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं तव्हां अमली तौर ते इन्हनि शयुनि ते कमु कयो था सोरठ खां पुछणु चाहींदसि त सोरठ सोसाइटी में हिकिड़ो ॿियो बि वॾो मसइलो आहे जीअं तव्हां चयो काउंसलिंग जो इशू आहे करियर काउंसलिंग यंगस्टर्स में हाणे जीअं तव्हां चयो त सोसाइटल रेट्स बि इन करे ई वधी थो वञे छो त उहे हिकु त एॾा फोकस्ड आहिनि ख़ासि तौर पे उहे ॿार उहे नियाणियूं जेके मेडिकल में वञनि था ऐं अगरि उन्हनि जी मेडिकल में पास नथा थियनि उन्हनि खे डॉक्टर थियणु ऐं अगरि डॉक्टर नथा थी पवनि त इन बेस ते बि उहे सुसाइड कनि था ॿार त काउंसलिंग जेका आहे न उन्हनि जी स्कूल कॉलेजिस यूनिवर्सिटीज़ जी स्टडीज़ जो हिसो हुजणु घुरिजे बजाए इन जे त उहे कंहिं साइकाट्रिस्ट ॾे वञी काउंसलिंग कनि मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो छा इन हवाले सां चवणु आहे मां चवंदमि इहे शयूं शाना बशाना ॿई साइड बाय साइड हलंदियूं वन कैन नॉट रिप्लेस दी अदर ठीकु आहे इन अ सेंस बट इट्स अ गुड सजेशन अगरि तव्हां शुरूआती ई ॿार जी नंढी एज खां उन जी स्कूल्स में काफ़ी स्कूल्स पाण वटि हिकिड़ो काउंसलर रखंदा आहिनि हिकिड़ो उन्हनि जी मेंटल हेल्थ इशू सां रिलेटेड हिकिड़ो करियर काउंसलर त कॾहिं कॾहिं माण्हू पाण बि करियर काउंसलिंग जे हूंदे हूंदे बि कॾहिं कॾहिं भटकजी पवंदो आहे त मां हीअ कयां या हीअ कयां असां हुनखे स्पेस न ॾींदा आहियूं त हू पंहिंजी इंडिविजुअलिटी खे एक्सप्लोर करे सघे पूरी तरीक़े सां छोकी माण्हू वेंदो उन फील्ड्स में ट्राए कंदो त ई हुनखे ख़बर पवंदी ऐं ॿियो नियाणियुनि सां असां इहा डॉक्टरी वारे प्रोफेशन जी इन करे इहा रखंदा आहियूं कंडीशन असां वटि हिकिड़ो ॾाढो स्ट्रेंज सो कॉन्सेप्ट आहे जंहिंखे चवंदा आहियूं असां डॉक्टर बहू ठीकु आहे असां डॉक्टरी बराए डॉक्टरी बि उनखे न चवंदा आहियूं कराइणु असां चवंदा आहियूं तूं डॉक्टर थी प्रैक्टिस जे न बि करे तूं कंहिंजे घर जी बसि ज़ीनत थींदी एंड दैट्स ऑल यू हैव टू डू बाय बीइंग अ डॉक्टर हा अहिड़ियूं फैमिलीज़ आहिनि जेके वाक़ई चाहिनि थियूं असांजी नियाणियूं कमु बि करनि ऐं नोबल प्रोफेशन आहे उन में वञनि बि मां इन शइ खे रद्द न कंदमि पर कुझु अहिड़ा पॉकेट्स आहिनि सोसाइटी जा जे इन करे कंदा आहिनि करियर काउंसलिंग जी एतिरी इंपॉर्टेंस आहे त तव्हां स्कूल ऐं यूनिवर्सिटी खां ई आहिस्ते आहिस्ते उन्हनि सां लॻोलॻ कमु कंदा अचो ऐं रिसर्च कंदा रहो तव्हांजी 3 खां 4 फील्ड्स आहिनि दैट यू आर इंट्रस्टेड इन ऐं तव्हांखे एक्सप्लोर करणियूं आहिनि त जीअं तव्हां हुनखे फनल डाउन कयो ऐं ॿियो पंहिंजी ज़िंदगी जे हर फेज़ में तव्हां हिकिड़ो डिफरेंट माण्हू हूंदव असां बि पंहिंजी ज़िंदगी ग्रो करे थो अॼु खां 10 साल अॻु में अगरि मां पाण खे ॾिसां त मुंहिंजी सोच मुंहिंजो पर्सपेक्टिव ॿियो हुयो अॼु ॿियो आहे ऐं 15-10 सालनि खां पोइ जी मूंखे ख़बर न आहे त मूंखे कहिड़ी शइ सही लॻंदी कहिड़ी शइ ग़लति लॻंदी त इंसान ग्रेजुअली ग्रो बि करे थो ऐं उहो हर फेज़ में चेंज बि थिए पियो ऐं ॿियो माण्हुनि खे वञी करे जेके काउंसलर्स आहिनि या मेंटल हेल्थ प्रैक्टिशनर्स आहिनि ईअं असां ॾाढो हिनखे टैग करे छॾियो आहे त तव्हां मेंटल हेल्थ जी काउंसलिंग या थेरेपी लाइ तॾहिं वञो जॾहिं तव्हां एक्सट्रीम केसिस खे ॾिसो ईअं न आहे तव्हां रोज़मर्रा जी ज़िंदगी में बि जिन तकलीफ़ुनि खां जिन आज़माइशुनि खां गुज़रो था तव्हांखे खपे थो कोई जंहिंसां तव्हां ॻाल्हाए सघो उहा शइ रखी सघो ऐं उहो तव्हांखे दगु न कढी ॾींदो इट्स नॉट प्रॉब्लम सॉल्विंग पर तव्हांखे रस्सी ज़रूरु ॾींदो जो ॿिए दफ़े तव्हां हिन में फासो तव्हां हुन रस्सीअ जे थ्रू वरी निकिरी ज़बरदस्त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे हिते बि ज़रूरु हिन टॉपिक ते ॻाल्हाइबो छो त ॾाढो बहितरीनु इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे इन ते ॻाल्हाइण जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे पर नंढड़ी साई जो वक़्तु आहे नाज़रीन साई वठूं था प्रोग्राम में साई खां पोइ वरी हाज़िर थींदासीं ॾिसंदा रहो मॉर्निंग विद धरती अस्सलाम वालेकुम वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं बहितरीनु असांजो प्रोग्राम हली रहियो आहे ॾाढियूं असां अहिड़ा टॉपिक्स उन्हनि ते ॻाल्हायोसीं अॻिते बि ॻाल्हाईंदासीं जिन ते ॻाल्हाइणु तमामु घणो ज़रूरी आहे छो त मसइला हल पोइ थींदा अॻु में उनखे एड्रेस करणु तमामु घणो ज़रूरी आहे त डायलॉग करणु उनजी अहमियत हिकिड़ी पंहिंजी आहे त तव्हां इशूज़ ते ॻाल्हायो डायलॉग कयो पाण में त पोइ उन मसइलनि जा हल निकिरंदा ऐं उन हल ते उन सोल्यूशन्स ते इंसानु अमल बि करे सघे थो बहरहाल अॻिते वधूं था ऐं हिन प्रोग्राम
प्रोग्राम में असांखे महसूसु थिए पियो, छो त असांजा जेके गेस्ट बि आहिनि रोज़ साहब पाण बि ॾाढी फरमाइश कई, लाजो भाई असां सां गॾु आहिनि, उन्हनि चयो भला लाजो भाई जेको कलाम त ॿुधायो, ख़बर त पवे त कहिड़े क़िस्म जी मौसीक़ी ॻाईंदा आहिनि, कहिड़ो कलाम कीअं परफॉर्म कंदा आहिनि। सो लाजो भाई कौन सा अभी कोई फरमाइश आई है आपके पास या आप अपनी तरफ से कर रहे हैं? अकेले न जाना, ये अहमद रुश्दी का गाया हुआ और वही मुराद पर फिल्म आया था। क्या बात है, चले जी बिस्मिल्लाह। कमाल, ज़बरदस्त शायरी आहे बाबा, शायरी, इन जो असर, कंपोजिशन, धुन, छा त पुराणी म्यूज़िक हूंदी हुई, उन जो ज़बरदस्त हिकिड़ो असर हूंदो आहे न। तव्हांखे बि पसंदि आयो इहो कलाम। ऐं जीअं त ज़ाहिर आहे इंसान रूह जी ग़ज़ा मौसीक़ीअ खे कंसीडर कंदो आहे, त ईअं ई कुझु अहिड़ा कम हूंदा आहिनि जेके कम करे बि इंसान जो रूह ऐं उनजो इनर जेको सोल आहे उहो ॾाढो पीसफुल थी वेंदो आहे ऐं राति जो सुकून जी निंड ईंदी आहे। ईअं ई सोशली इंसान जॾहिं पंहिंजा कम करे थो त तव्हां ज़रूरु ॾाढो सुठो, असां ऑफ द रिकॉर्ड जेको ब्रेक में पे डिस्कशन कईसीं त तव्हां चओ त औरतुनि जी जेका एम्पावरमेंट आहे ऐं उहा शइ सुजाॻी ऐं जेका डाइवर्सिटी आहे इहा केॾी ज़रूरी आहे सोसाइटी में। मां चाहींदसि त असांजा नाज़रीन बि ॿुधनि, छो त तव्हांजा जेके ख़्याल आहे उहे ॾाढा ख़ूबसूरत हुया इन हवाले सां। जी अदी ॾिसो, जीअं असीं सम्झूं था अगरि वुमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि असीं कयूं त वुमेन जेसि ताईं पावर कॉरिडोर्स ताईं न पहुचंदियूं, जिते फ़ैसिला साज़ी थिए थी, कानून साज़ी थिए थी, तेसि ताईं उहो इम्पैक्ट न क्रिएट थींदो। छोकिरे हू पंहिंजे इशूज़ खे वधीक सुठो अंडरस्टैंड बि कनि थियूं, डिफाइन बि करे सघनि थियूं। अनफॉर्चुनेटली अगरि माइनॉरिटी वुमेन्स जी असां ॻाल्हि कयूं त उन्हनि जी एतिरी स्पेस असांखे लेजिस्लेटिव असेंबलीज़ में, प्रोविंशियल असेंबली में, नेशनल असेंबली में हू स्पेस नज़र नथी अचे। त असां चाहींदासीं, डिमांड बि कंदासीं त न सिर्फ़ु माइनॉरिटी रिज़र्व सीट्स ते बल्कि वुमेन रिज़र्व सीट्स ते बि माइनॉरिटी वुमेन खे स्पेस ॾिनी वञे ऐं जनरल सीट्स ते बि ॾिनी वञे। पॉलिटिकल पार्टीज़ जेके ते ख़ासि तौर ते स्ट्रॉन्ग होल्ड हुजनि। इलेक्शन कमीशन जी हिकिड़ी आहे कंडीशन त वुमेन खे तव्हां सीट्स ॾींदा, पर अक्सर पॉलिटिकल पार्टीज़ अहिड़े एरियाज़ में ॾींदियूं आहिनि जिते उन्हनि जी एतिरी स्ट्रॉन्ग होल्ड न हूंदो आहे। त असां चाहींदासीं जिते स्ट्रॉन्ग होल्ड पार्टी जो उते पार्टी टिकट्स ॾे जनरल सीट्स ते माइनॉरिटी वुमेन खे, त हू जीअं मेन स्ट्रीम में अचनि, माइनॉरिटीज़ खे ॾियनि जनरल सीट, त हिकिड़ो डाइवर्सिटी खे असां सेलिब्रेट कयूं, डाइवर्सिटी खे एप्रिशिएट कयूं ऐं हर पंहिंजो सेगमेंट पंहिंजो रोल प्ले करे सघे। ईअं ई असां मेन स्ट्रीम में अची सघूं था। ज़बरदस्त, छो त डाइवर्सिटी तमामु घणी ज़रूरी आहे, छो त ज़ाहिर आहे इंसान थोरो सोसाइटीअ में जीअं एक्सेप्टेंस ज़रूरी आहे, टॉलरेंस ज़रूरी आहे, त हिन डाइवर्सिटीअ जो जेको एलिमेंट आहे उहो त ख़ूबसूरतीअ जी अलामत आहे। त इन करे इनखे जेको आहे सो इम्पोर्टेंस आहे, इनजी पंहिंजी जाइ ते इनजी अहमियत आहे। सोरठ जी तरफ़ हलूं था। सोरठ, तव्हां ॿुधायो त जीअं तव्हां अक्सर ज़िक्र कंदा आहियो त काउंसलिंग जो जेको तव्हां ज़िक्र कयो ऐं इंसान जी जेका पंहिंजी तव्हांजी पंहिंजी कम्यूनिटी जे हवाले सां तव्हां पंहिंजियूं नियाणियूं तव्हांजी सोसाइटी जूं आहिनि, उन्हनि सां ज़ाहिर आहे तव्हांजो उथण वेहण थींदो हूंदो, ॻाल्हाईंदा हूंदा, उन्हनि जा इशूज़ छा आहिनि ऐं उन्हनि में काउंसलिंग जे लाइ अव्हां को ख़ासि को क़दम या को कमु कयो था, को प्रोजेक्ट आहे जेको तव्हां अॻिते सोचो था, प्लैनिंग में आणियो था? ॾाढी सूफ़ी तर्ज़ ते रही आहे जेकी असांखे तासुब कोन थी सेखारे, शफ़क़त थी सेखारे, मोहब्बत थी सेखारे, इंसानियत खे सभिनी खां पहिरियां रखण थी सेखारे। उन खां अलावा बर्दाश्त ऐं अमन जो प्रचार आहे न, दर्सी उॾेरो लाल ते उॾेरो लाल उनखे झूलेलाल बि चवनि था ऐं ॿी कम्यूनिटी उनखे ख़िज़र ख्वाजा ख़िज़र बि चए। ठीकु आहे, हिकु पासे ॾांहुं ज़ानू थी हलनि, हिकु पासे ॾांहुं असां पंहिंजा भक्त जेके बि आहिनि पुजारी पंहिंजा गीत बि ॻाइनि था, उहे माना पूजाऊं बि पंहिंजूं करनि, केॾीमहिल हो था पंहिंजी आवाज़ खे झको करनि, कॾहिं हो था पंहिंजे आवाज़ खे झको करनि। अहिड़े सेटअप में जॾहिं असां वॾा थी विया आहियूं, असां पोइ आहिस्ते आहिस्ते वक़्त सां ॾिसूं पिया त केॾा डिफरेंसिस आया आहिनि। मां इहो नथी चवां सॼी सोसाइटी में। अच्छा, थोरो तव्हांजे माइक में मुंहिंजे ख़्याल में इशू आहे, इन करे जेसि ताईं उहो थोरो सही थिए असां जेको सरोज साहब खां पुछूं था त जीअं ज़ाहिर आहे तव्हां डाइवर्सिटीअ जो इशू ॻाल्हायो ऐं हुन में क्रिएटिविटी, मां चाहींदसि त थोरो इन हवाले सां ॿुधायो त तव्हांजी कम्यूनिटीअ में आर्ट एंड क्राफ्ट ऐं क्रिएटिविटीअ जे हवाले सां छा कमु थिए थो ऐं नियाणियूं चाहे जेके छोकिरा आहिनि, यंगस्टर्स जेके आहिनि, उहे उन्हनि जो रुझान हिन पासे केतिरो आहे? जी ॾिसो, असांजी वॾी कलरफुल वाइब्रेंट कम्युनिटी आहे हिकिड़ी, ऐं का बि फील्ड हुजे, आर्ट्स हुजे, म्यूज़िक हुजे, एग्रीकल्चर हुजे, लॉ हुजे, मेडिसन हुजे, हर फील्ड में हू पंहिंजो पॉज़िटिव रोल हिकिड़ो प्ले कनि पिया। लॉ अबाइडिंग सिटीज़न्स आहिनि, पीसफुल कम्युनिटी आहे। तव्हां ॾिसो दीपक पेरवानी आहे, आर्ट्स डिज़ाइनर, मशहूरु हिकिड़ो डिज़ाइनर आहे। हिन खां अलावा असांजा काफ़ी आर्टिस्ट आहिनि जेको चाहे म्यूज़िक हुजे, चाहे पंहिंजो आर्ट्स हुजनि,
हर किथे पंहिंजो हिकिड़ो पॉजिटिव मूंखे ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे जेको तव्हांजो हिकिड़ो रिच कल्चर बि आहे ऐं रंगोली जेका ॾाढी रंगोली, जी। ख़ूबसूरत थींदी आहे मूंखे शौक़ु बि आहे त कंहिं ॾींहुं माना मूंखे मौक़ो मिले त मां रंगोली ठाहियां असीं वेलकम कंदासीं असां चाहींदासीं तव्हांखे इनवाइट बि कंदासीं त तव्हां अचो पूरी टीम सां गॾु पंहिंजी ज़रूरु, ऐं असां ज़रूरु। सां गॾु सेलिब्रेट कजो होली जो ज़रूरु फेस्टिवल बिल्कुलु कबो ऐं ॾाढो कलर ऐं हिनजी जेका वाइब्रेंस आहे न उहा ॾाढी ज़रूरी आहे ज़िंदगीअ में कलर्स जो ज़रूरु हुजणु आहे। तमामु ज़रूरी Colours आहे उहा बिल्कुलु। लाइफ कलरफुल थी वञे थी जी। उहे कलर्स बज़ाहिर फिज़िकली त तव्हांखे अचनि था पर इंसान जे पंहिंजे मिज़ाज में बि जेको कलरफुल माण्हू हूंदो आहे न त मतिलबु हुनजो हर क़िस्म जो मिज़ाज हूंदो आहे हुनखे आर्ट में बि दिलचस्पी हूंदी आहे उहो सीरियस इशूज़ ते बि ॻाल्हाए सघे थो उहो माण्हुनि जी डाइवर्सिटीअ खे एक्सेप्ट बि बिल्कुलु करे ऐं थो तव्हांखे हिकिड़ी शइ एग्ज़ाम्पल ॾींदसि तव्हां स्कूल में 1 क्लास या 2 क्लास में पुछंदो न हाउ मेनी आर आर्टिस्ट वांट टू बी आर्टिस्ट सभु हथ रेस कंदा पर जीअं जीअं तव्हां 8वीं 9वीं जमात में पहुचंदा पोइ पुछंदा त तव्हां मां आर्टिस्ट केरु थो थियणु चाहे तव्हांखे उहो रिस्पॉन्स न मिलंदो त असांखे आर्टिस्टनि जी ज़रूरत आहे सोसाइटी में आर्टिस्ट हमेशह सोसाइटी में ब्यूटी वठी ईंदा कलर्स वठी ईंदा ऐं कॾहिं बि तव्हां कंहिं आर्टिस्ट जो कंहिं क्राइम में नालो न ॿुधो हूंदो इहो काफ़ी अहिड़ी घटि एग्ज़ाम्पल्स हूंदियूं बिल्कुलु ईअं ई त हू हमेशह कोशिशि कंदा आहिनि त ब्यूटी वठी अचनि ऐं आर्ट्स खे असांखे प्रमोट करण जी ज़रूरत आहे म्यूज़िक खे प्रमोट करण जी ज़रूरत आहे त जी जी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे सोरठ जी तरफ़ ईंदासीं जी सोरठ तव्हां प्लीज़ कंटिन्यू कयो हिकु त तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हायो पिया उनखे बि मां चाहींदसि जंहिं टॉपिक ते ॻाल्हि ॿोल हले पई त तव्हांजे माइनॉरिटी में बि जेके औरतुनि जा मसइला आहिनि उन खां अलावा आर्ट जो हाणे टॉपिक छिड़ी वियो हाणे मां चाहींदसि थोरो तव्हां आर्ट थेरेपी जे हवाले सां बि ॻाल्हायो त आर्ट थेरेपी छो त तव्हां जिते पढ़ी आया आहियो स्कॉटलैंड में त उते जो माहौल छा आहे ऐं उन्हनि कहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं जेके उतां जूं आहिनि असांजूं वेस्ट जूं जेके असां एडॉप्ट करे सघूं था त असांजी सोसाइटी में बि बेटरमेंट अची सघे थी अच्छा अच्छा सोरठ सां थींदो आहे माण्हुनि जो ॿुधणु सोसाइटी छा थी चए असांजा वालिदैन असांजा छा था एक्सपेक्ट करनि असांजा माइट असांजा मां छा था एक्सपेक्ट करनि इन जे अंदरि असांजो पंहिंजो अंदर जो आवाज़ आहे न दॿिजी वेंदो आहे ठीकु ठीकु आहिस्ते आहिस्ते असां तव्हांखे सुठी बहितर माइक ॾेई छॾी आहे तॾहिं तव्हांजी आवाज़ जेका आहे उहा हर कंहिं ताईं पहुचे ऐं जेके तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हायो था उहो सभु ॿुधी सघनि जी मां इहो ई चवां त असांजी आवाज़ आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदी वेंदी आहे हिन सेटअप जे अंदरि बिकॉज़ लोग क्या कहेंगे मुआशरो छा चवंदो पेरेंट्स छा चवंदा असां पंहिंजी ज़ाती आवाज़ खे खोइण लॻंदा आहियूं पोइ असां छा था चाहियूं असां विसरंदा वेंदा आहियूं पहिरीं ॻाल्हि विञाइजी वेंदी आहे ऐं पोइ जॾहिं रियलाइज़ थींदो आहे आई थिंक असांखे महसूसु थींदो आहे त ॾाढी देरि थी वई त काश ॿुधी वरिती हुजे अच्छा त तव्हांजो जेको स्टडीज़ जो पीरियड रहियो तव्हां स्कॉटलैंड मां पढ़ी आहियो हुते मास्टर्स कई आहे उन में छा आर्ट थेरेपी जे हवाले सां ॿुधायो वियो आहे ऐं तव्हां ॿुधायो त इन शइ जो केतिरो असरु थींदो आहे ऐं इहा शइ केतिरो असांखे प्रैक्टिस में आणणु घुरिजे जी असांजो हिकिड़ो कोर्स हूंदो स्पेसिफिक जेको तव्हां ते ऑप्शनल हूंदो त तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां उहो खणी ऑप्ट करे सघो पिया मां खयो हुयो काउंसलिंग फॉर यंग चिल्ड्रन एंड अडल्ट्स द मीनिंग अडोलसेंस बि जेके बि आहिनि ऐं नंढी एज खां जिन ॿारनि सां इशूज़ आहिनि छो करे असां वॾनि वटि ज़बान आहे असां वटि लफ़्ज़ आहिनि असां पंहिंजी राय जो इज़हार रखी सघूं था बेशक असां हिपकंदासीं हिचकिचाईंदासीं बि त पंहिंजी ॻाल्हि रखी वेंदासीं तरीक़े सां रुमाल में वेड़े या कंहिं तरीक़े सां असां उनखे करे वठंदासीं एग्ज़ीक्यूट पर जेको ॿारु आहे न उन वटि इहा शइ डिस्पोज़ल ते न आहे हू अगरि कंहिं ट्रॉमा मां गुज़रियो आहे ऐं से फॉर इंस्टेंस हुनजी एज आहे 3 खां 4 साल असां पंहिंजे मुल्क में बि इहो इशू पिए ॾिसूं पिया त नंढनि ॿारनि सां जेकी ज़्यादती थिए पई कसूर वारा वाक़िया इन ॿार सां अगरि असांखे एज़ अ सोशल वर्कर या एज़ अ काउंसलर जोड़ियो वञे छोकी उहो कंहिंसां ॻाल्हाईंदो त ॿारु उथंदे ई असां सां न ॻाल्हाए सघंदो इनफैक्ट शायदि असांखे बि इंटरवेंशन्स शुरू में असांखे बि तकलीफ़ थींदी आहे त इंटरवेंशन कहिड़े तरीक़े सां कजनि पोइ ॿार खे असां आणींदा आहियूं क्रिएटिव थेरेपीज़ ते आर्ट जे थ्रू क्ले जे थ्रू मटी असां ॾेई छॾींदासीं उहो खेॾंदा हुन सां उहो ॾिसंदा नेचर सां जोड़ींदा ॿाहिरि खणी ईंदासीं त भले बेशक पंहिंजा लफ़्ज़ इस्तेमालु न करे छोकी हुन वटि लफ़्ज़ ई न आहिनि त हुन ते जेकी घटना गुज़री आहे हुनखे पाण खे पंहिंजी ज़ात खे सम्झ में नथो अचे हुन सां थी छा वियो
छोकी नंढी शइ त न आहे न कि वॾे सां बि गुज़रे ख़ुदा न ख़ास्ता त हू बि लफ़्ज़नि जो मोहताज आहे त मूंखे लफ़्ज़ कहिड़ा हुजनि त मां ॿुधायां त असां हुन में साइकोडायनामिक्स पर्सन सेंट्रिक थेरेपी जो यूज़ कंदा आहियूं असां हुन खां सवाल कंदा आहियूं असां ईअं बि न कंदा आहियूं त तव्हां जेको कयो था सभु सम्झूं था हू अगरि हिकिड़े तरीक़े सां बिहेव करे पियो थ्रू आउट या हिकिड़े ई गाॾी आहे या बार बार हिकिड़ो दर आहे बार बार बंदि पियो करे त मां शायदि हुन खां सवाल कयां त हीअ दर आहे मां ॾिसां पई त बार बार बंदि पिया कयो ऐं मूंखे पुछां नथी त छो मां सिर्फ़ु चयो आहे आहिस्ते आहिस्ते तव्हां ट्रस्ट बिल्ड कंदा ॿार सां ॿारु ॾाढो आराम सां ट्रस्ट न कंदो आहे उनखे वक़्तु लॻंदो आहे ऐं इन सां ई जोड़ींदी हलंदमि जेके असांजे माइनॉरिटी में असांखे मेंटल हेल्थ इशूज़ ऐं कंसर्न्स था थियनि माइनॉरिटी में इशूज़ एग्ज़िस्ट करनि पिया ऑल्दो हुन जी सरपरस्ती थिए पई इन खां बि माण्हू मुंहुं नथो मोड़े सघे स्टेट्यूटरी असांजी जेकी डिस्क्रिमिनेशन आहे उहा असांजी कॉन्स्टिट्यूशन जॾहिं असांखे एम्बार्गो लॻो आहे असांजी हिस्टोरिकली उतां खां ई इहा शइ शुरू थी पई पहिरां फ्रीली वर्ड यू आर फ्री टू प्रोफेस योर रिलीजन हिकिड़े पॉइंट इन टाइम ते हिनखे कढियो वियो हुयो कॉन्स्टिट्यूशन में कढी फिटी कयो वियो 1973 जे अंदरि कॉन्स्टिट्यूशन खे चयो वियो हाणे असांजे मुल्क जो मज़हब आहे ठीकु आहे छोकी क़ाइदे आज़म जी स्पीचिस असां में ॾाढो डिवाइड आहे मां हुन ते त वेंदमि ई न दैट यू आर फ्री टू प्रोफेस योर रिलीजन विच इज़ अ फैक्ट हू चवंदा यू मे बिलोंग टू एनी कास्ट और कल्चर कंहिं बि खिते कंहिं बि हुन सां रहो तव्हां करे सघो पिया अॻिते हलंदे हलंदे आहिस्ते आहिस्ते हिकु तरफ़ जिते असांखे पंहिंजा राइट्स मिलनि पिया थ्रू अमेंडमेंट्स इन 1973 कॉन्स्टिट्यूशन the article of 20, article 22, 36, which protects our rights to profess our religion and also gives us more protection as minorities. या थिए पई वी एक्नॉलेज काथे न काथे हिन में लाइकुना ईअं आहे त हिकु तरफ़ हुननि चयो त तव्हां वटि राइट्स आहिनि ॿिए तरफ़ हुननि चयो त तव्हां टॉप ऑफिसिस होल्ड नथा करे सघो ऐं मां सम्झी थी सघां छो की स्टेट जो रिलीजन आहे अच्छा पोइ रोज़ साहब जी तरफ़ ईंदासीं छा इहे वाक़ई में मसइला आहिनि जेके हिन एड्रेस कराया त मतिलबु इहे अॼु बि हीअं थिए थो ऐं अॼु बि छा तव्हांखे टॉप मोस्ट जेके बि गवर्नमेंट लेवल ते आहिनि हुन में तव्हांखे जेको आहे सो बिल्कुलु हिन टॉप पोस्ट सां जेका मुराद आहे हू प्रेसिडेंट ऐं प्राइम मिनिस्टर ते कंडीशन आहे दैट दे कैन ओनली बी मुस्लिम इहो कॉन्स्टिट्यूशन में लिखियलु आहे ऐं आर्टिकल 25 चए थो त भई ऑल सिटीज़न्स आर इक्वल बिफोर लॉ त असीं सम्झूं था जॾहिं असीं चऊं था इक्वेलिटी जी ॻाल्हि कयूं था त सभु बराबरि जा शहरी आहिनि त हुनखे उते बि रिफ्लेक्ट करणु घुरिजे टॉप पोस्टनि में हिकु जाइ ते असीं सेलिब्रेट कयूं था तव्हां ॾिसो लंडन में मेयर आयो जेको पाकिस्तान ओरिजिन जो हुनखे असां सेलिब्रेट कयोसीं त असां सम्झूं था अहिड़ी का ॿार हुजणु न घुरिजे हिनखे ॾिसण जी ज़रूरत आहे त अहिड़ो को जंहिंखां इहो हिकिड़ो इम्प्रेशन वञे त हिकिड़ो सेकेंड क्लास सिटीज़न आहे को न इहा ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हां उन लेवल ते इंसान खे एक्सेप्ट कंदव त असल में इतां ई त ख़बर पवंदी त केतिरी इम्पोर्टेंस ॾिनी वञे थी ऐं जेके लॉज़ आहिनि जेके चयो वञे थो त सभु मज़हब जेके आहिनि उहे इक्वल आहिनि ऐं सभई माण्हू जेके आहिनि उहे इक्वल आहिनि ऐं सभई पाकिस्तानी आहियूं कायदे आज़म साहब जो बि मैसेज हो जेको तव्हां सूरत स्पीच जो रेफरेंस ॾिनो हुननि हू 11 ऑगस्ट पहिरीं जेका कॉन्स्टिट्यूंट असेंबली हुई हू कंहिं जलसे खे ख़िताब न पिए कयो हुननि पहिरीं कॉन्स्टिट्यूंट असेंबली में पंहिंजी स्पीच में चयो दैट नाउ पाकिस्तान ठहे पियो नाउ ऑल सिटीज़न्स विल बी इक्वल सिटीज़न्स हुननि जो कंहिं बि मज़हब सां तालुक़ु हुजे हू हुननि जो ज़ाती मामिलो आहे पर पाकिस्तान में हू बराबरि जा शहरी हूंदा त असीं सम्झूं था जेको क़ाइदे आज़म साहब जो विजन हो हुन हिसाब सां पॉलिसीज़ हुजनि लॉज़ हुजनि हुनखे कॉन्स्टिट्यूशन में रिफ्लेक्ट करणु घुरिजे ऐं हालात बहितर थियनि पिया ग्रेजुअली असीं ॾिसूं पिया हिकिड़ी प्रोग्रेसिव कानून साज़ी थिए पई असांखे जॉब कोटा जे थ्रू असीं पोस्टनि सुठी पोस्टनि ते अचूं पिया तव्हां ॾिसंदव हाणे असांजा डिप्टी कमिश्नर्स बि आहिनि पुलिस में बि आहिनि आर्म फोर्सिस में बि माण्हू असांजा अचनि पिया ऐं हू पंहिंजो मुल्क जी तरक़ी में रोल प्ले कनि पिया असां सही ज़बरदस्त पर स्लोली एंड ग्रेजुअली असीं प्रोग्रेस कयूं पिया जी जी अच्छा जीअं तव्हां अॻु में आर्ट जो ज़िक्र कयो तव्हांखे पाण खे पर्सनली आर्ट जी कहिड़ी फॉर्म में दिलचस्पी आहे हॉबीज़ तव्हांजूं छा आहिनि मौसीक़ी ॿुधंदा आहियो को शाइरी लिखंदा आहियो छा कंदा आहियो ॿुधण लेवल ताईं त असीं आई एंजॉय पर एतिरी सिंग नथा कयूं पर असीं ॿुधण में ज़रूर पर मूंखे लॻे थो सोरठ त अगरि रोज़ साहब कॾहिं लिखण ते आया न त शाइरी त काफ़ी सुठी लिखी वेंदा छो त जेॾो हिकिड़ो सीरियस थी करे ऐं एॾो नज़दीकीअ सां जेॾो वेझड़ाइप सां ई मसइलनि खे फील कनि था न सेंसिटिव माण्हू आहिनि त तव्हां कॾहिं शाइरी लिखो त तव्हां ॾाढी सुठी लिखी वेंदा सही आऊं ट्राई कंदा ज़रूर बिल्कुलु बिल्कुलु अच्छा पढ़ंदा आहियो भला आऊं एंजॉय कंदो आहियां पढ़ण लिखण जो जाम शौक़ु आहे मूंखे बुक्स बचपन खां हिकिड़ी असांजी वो रही आहे प्रैक्टिस फैमिली में त बुक्स त आई रियली एंजॉय रीडिंग अरे वाह ज़बरदस्त असां वटि हिकिड़ी सरप्राइज़ कॉल आहे ऐं उन कॉल खे अटेंड कयूं था पंहिंजे प्रोग्राम में ऐं इहो सरप्राइज़ कॉल आहे जी उनखे सोरठ जे लाइ सरप्राइज़ कॉल आहे वेलकम कयूं था अस्सलाम वालेकुम नमस्ते नमस्ते कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा हितां जा स्पीकर ऑन कयो त असां ॿुधी सघूं सभई सोरठ बि ॿुधी सघे
हेलो Hello. Very nice program. असां ॿुधी नथा सघूं बहरहाल ॾाढो सुठो जी हाणे अचे पई आवाज़ अचे पई तव्हांजी अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा नमस्ते Walaikum salam. Walaikum namaste. How are you? I'm Very fine. nice program. थैंक यू सो मच कुर्बाइन तव्हांजा त तव्हां आया असांजे प्रोग्राम में ऐं ज़ीनत ऐं 4 चंड लॻाए छॾिया अव्हांखे असांखे बि ॾाढो सुठो लॻे पियो अव्हांखे कीअं थो लॻे ऐं छा चवणु चाहींदव असांजे प्रोग्राम जे हवाले सां जेके बि हिते ॻाल्हि ॿोल थिए पई तमामु बहितरीन ऐं ॾाढी सुठा तव्हांजा स्पेशली क्वेश्चन जेके आहिनि उहे ॾाढा मतिलबु बहितरीन आहिनि जो हर शइ खे टच करे पियो मां आई थिंक इज़ द फर्स्ट टाइम कि मां को प्रोग्राम बिकॉज ऑफ शायदि रोज़ एंड बिकॉज ऑफ सूरत मां इहो ॾिसां थी पई न त मूंखे टाइम घटि ई मिलंदो आहे हा बिल्कुलु पर तमामु डाइवर्सिटी आहे तव्हांजे क्वेश्चनिंग में ऐं मतिलबु ॾाढो सुठो थो हले बिकॉज के जेके बि इश्यूज़ आहिनि उनखे तव्हां टच था मोस्टली हिते जेके इश्यूज़ आहिनि असां सभई फेस था कयूं उन में माइनॉरिटी ऐं मेजॉरिटी त आहे ई न सपोज़ जेकॾहिं पाणीअ जो इशू आहे त सभिनी जे लाइ इशू आहे जेकॾहिं लॉज में फ्लॉज आहिनि त उहे सभिनी जे लाइ आहिनि काफ़ी अहिड़ी शयूं आहिनि जेके असां सभु गॾे करे फेस कयूं था पिया मुंहिंजे ख़्याल में हिन शइ खे फोकस थियणु खपे त इहे जेके बि लॉज में फ्लॉज आहिनि इहे कीअं इम्प्रूव थी सघनि था ऐं उन जे लाइ हिंदू ऐं मुस्लमान हुजण जो ज़रूरत न आहे उन में इहो आहे त इंसान हुजण जी ज़रूरत वधीक आहे वाह वाह कमाल जी ॻाल्हि कई अव्हां ज़बरदस्त तव्हांजो इहो टॉपिक आहे त मसला सोसाइटीअ जा जेके आहिनि उनखे सोसाइटी लेवल ते ॾिठो वञे ऐं पंहिंजे जेको ज़ात पात ऐं कंहिं बि मज़हब जी जेको आहे दायरे खां ॿाहिरि निकिरी करे असांखे दूर अंदेशीअ सां असांखे पंहिंजे सोसाइटी जा मसला हल करणा पवंदा ऐं उन जी तरफ़ ॾिसणो पवंदो सोरठ खे तव्हां ॾिठो कीअं लॻो कीअं महसूसु थियो मां चाहींदसि अगरि का तव्हां बहितरी बि आहे कंहिं तरीक़े सां जीअं हिननि ॻाल्हायो पिए छा महसूसु पियो थिए तव्हांखे सूरत खे असां सभु घर में भेण चवंदा आहियूं सभिनि जी भेण आहे अच्छा छो त मुंहिंजो पुटु सरमत जेको आहे उहो हिनखे नंढे हूंदे खां जो भेना चवंदो हाणे असांजो सॼो घर हिनखे भेना चवंदो आहे ऐं ही ईअं सम्झो त मुंहिंजी अमड़ आहे हाउ स्वीट ज़बरदस्त ऐं बिल्कुलु असांखे उहो असरु नज़र अचे पियो छो त ज़ाहिर आहे त जॾहिं तव्हांजी जीअं मां अॻु में बि सोरठ खे चयो त हिकिड़े वॾे घाटे वण जे हेठां जॾहिं को नंढड़ो ॿूटो जॾहिं पलजंदो आहे त उन ते ज़ाहिर आहे उनजी छांव रहंदी आहे उनजो असरु बि भरपूर रहंदो आहे सो नेक तमन्नाऊं आहिनि तव्हांजे लाइ बि कुदरत वारे हिन में पंहिंजी हिकिड़ी ॾाढी कैपेबिलिटी रखी आहे ऐं ॾाढी ॾाही न्याणी आहे मतिलबु समझदार आहे ऐं ईअं सम्झो त जंहिं महिल मां कॾहिं कॾहिं जीअं न समटाइम एग्ज़ॉस्ट थी वेंदो आहे सभु कम करे करे हे मूंखे सम्झाईंदी आहे शी इज़ माय थेरेपिस्ट ओह वाओ हाउ स्वीट अल्लाह साईं जेको आहे बरक़रार रखे अव्हांजी जेका बि बॉन्डिंग आहे ऐं ॾिसंदड़नि खे तव्हां को ख़ासि मैसेज छा ॾियणु चाहींदव मैडम असांजे प्रोग्राम जे थ्रू बसि मूंखे ॾिसंदड़नि खे बल्कि मां त पूरे पाकिस्तान जी ॻाल्हि कंदमि पर मां सिंध मुंहिंजे लाइ पहिरियां आहे त जेके सिंध हिन वक़्तु जिन शयुनि खे फेस थी करे न असां जीअं हाणे केनालनि जे इशू ते सभु गॾु थियासीं त हाणे असांखे ॿियनि इशूज़ ते बि गॾु थियणो आहे उहे असांजा साझा आहिनि असांजा ॾुख साझा आहिनि बिल्कुलु सिर्फ़ु पाणी न आहे जेका बेवाजिबी थिए थी डिस्क्रिमिनेशन थिए थी ऐं हीअ जेको रिलीजियस एक्सट्रीमिज़म आहे जंहिं असांजी जेका आहे धरतीअ जी जेका आहे न उहा शनाख़्त जेका सूफ़िन वारी धरती रोज़ जीअं ॻाल्हि कई त उनजे मथां दाग थी पियो आहे इन शइ खे ख़तमु करिणो आहे ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं जीअं हाणे असां यूनाइट थियासीं न त उहो त इन्हनि शयुनि खे तॾहिं ई ख़तमु करे सघंदासीं असांखे यूनाइट थियण जी ज़रूरत आहे तबक़नि में मज़हबनि में न आहे विरहाइणो बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त महिरबानी अव्हांजी बहितरीन मैसेज हुयो अव्हांजो थोराइता आहियूं कुर्बाइन अव्हांजा तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थिया जी रोज़ अव्हां ॿुधायो त जीअं मैडम पाण बि ॿुधायो त ज़बरदस्त हिकिड़ो कमु आहे ऐं जेका ॻाल्हि ॿुधाइनि त असांखे हिकिड़ी दूर अंदेशी करण जी ज़रूरत आहे को फाइनल मैसेज अव्हां ॿुधायो छो त अव्हांखे हिकिड़ी मीटिंग ते वञिणो बि आहे ऐं ज़ाहिर वक़्तु आहे चाहियां थो त दीदी कल्पना असां सभिनि जे लाइ रोल मॉडल आहे हिकिड़ी ऐं असांजी इंस्पायरेशन आहे बिल्कुलु त बसि असांजी वॾी ख़ुशी थी दीदी जॉइन कयो ऐं जेको मुंहिंजो मैसेज हूंदो अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया जेको रीजनल जेके
हिकिड़ो टेंशन हले पियो इंडिया पाकिस्तान में त असां बसि आउं इहो मैसेज ॾियणु चाहींदसि त पाकिस्तान में जेके असीं माइनॉरिटीज़ रहूं पिया असांजे वॾनि ई ऑप्ट कयो हिते पाकिस्तान में ऐं असां सम्झूं था त पाकिस्तान वॾो रिस्पॉन्सिबली एक्ट पियो करे टेररिज़म खे असीं कंडेम था कयूं जिते बि थिए त मुंहिंजो मैसेज इहो ई हूंदो त पाकिस्तान वॾो रिस्पॉन्सिबली एक्ट पियो करे मीडिया तव्हां ॾिसो पिया रिस्पॉन्सिबली आहे पर असीं ॾिसूं था त इहो बि सोचण जी ज़रूरत आहे त हमेशह मोदी जी हुकूमत में छो अहिड़ा वाक़िया अटैक्स थींदा आहिनि त असीं पाकिस्तान हैज़ अ मिनॉरिटी सिटीज़न ऐं ऑन बिहाफ ऑफ ऑल मिनॉरिटीज़ ऑफ पाकिस्तान असीं पाकिस्तान स्टेट जी पॉलिसी खे इंडोर्स कयूं था ऐं असीं पाकिस्तान आर्म फोर्सिस सां गॾु वेहंदासीं हमेशह त इहो हिकिड़ो मुंहिंजो मैसेज हूंदो असीं दुआ था कयूं त पीस हुजे ऐं सैनिटी हुजे ॿिए साइड ते छोकिरे तव्हां ॾिसो पिया त वॾो रिस्पॉन्सिबली हू एक्ट पिया कनि बग़ैर बेसलेस हिकिड़ी इशू उन्हनि ते त इहो मुंहिंजो आख़िर में पीस जो मैसेज हूंदो त अमन हुजे ऐं साउथ एशिया में अमन हुजे ऐं पीस हुजे प्रॉस्पेरिटी हुजे बिल्कुलु जेको आहे सुठो त जीअं मैडम बि ॿुधायो त सूफ़ियुनि जी धरती आहे त असांजो इहा ई कोशिशि आहे त ऐं ख़्वाब बि आहे त सॼी ओवरऑल जेको सॼो प्लैनेट आहे उहो सूफ़ियुनि जो प्लैनेट थी पवे बहितरीनु ॻाल्हि आहे थैंक यू सो मच रोज़ तव्हांजो ज़बरदस्त मैसेज बि रहियो ऐं तव्हांजी प्रेज़ेंस बि रही असांजे प्रोग्राम में ऐं नंढड़ी साई वठूं था नाज़रीन साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था ॾिसंदा रहो मॉर्निंग विद धरती वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं ख़ूबसूरत कचहरी आहे सोरठ सां जारी रखूं था पिया सोरठ तव्हां खां बि मां इहो ई सुवाल पुछंदसि त जीअं ज़ाहिर आहे तव्हांखे हिकिड़ी सेंसिटिविटी पर्सपेक्टिव में तव्हांजी नज़र अचे थी तव्हां काफ़ी शयुनि खे वेझड़ाए पखा ॾिसी सघो था छो त हाणे तव्हांजी पढ़ाईअ जो स्टडीअ जो बि मौज़ू इहो ई रहियो आहे त उहे ॻाल्हियूं उहे अहसास जेके इंसान नॉर्मली अक्सर इग्नोर करे वेंदो आहे पर तव्हां उनखे वेझड़ाए सां ॾिसो था त जॾहिं ज़ाहिर आहे इहे ॻाल्हियूं अचनि थियूं जीअं तव्हां औरतुनि जा मसइला आहिनि जीअं तव्हां चयो त हिकिड़ियूं घणियूं पासा आहिनि जेके इग्नोर थी वेंदा आहिनि ऐं पर उन्हनि जो असरु उन्हनि जी छाप जेका इंसान जी ज़हन ते काफ़ी अचे थी त डेली बेसिस ते तव्हां कीअं कहिड़ियूं एक्टिविटी करणु घुरिजनि जो इंसान जो मूड ख़ुशगवार रहे पंहिंजे पाण खे इंसान हिकिड़ी हूंदी आहे त काउंसलिंग खां हेल्प वठे थो ॿी वरी हिकिड़ी हूंदी आहे हर नियाणीअ खे हर फ़र्द खे चाहे मर्द हुजे या औरत हुजे घर में ॾींहं जी शुरूआति पॉज़िटिविटीअ सां करे त नंढा नंढा मसइला वरी इंसान खे पाण बि पंहिंजा हैंडल करणु घुरिजनि त कहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि कहिड़ा अहिड़ा अमल आहिनि जेके माण्हू प्रैक्टिस में आणे मिसाल जे तौर ते इंसान तव्हां इहो सलाह ॾेई था सघो त ट्रिप्स वठे फैमिली सां गॾु लव वन सां कोशिशि करे त टूअर्स ते वञे पाकिस्तान घुमे या वरी कंहिं समुंड जे किनारे ते वञे या वरी कुझु पंहिंजे लाइ को सुठो पंहिंजो खाधो पचाए पंहिंजे पाण खे पाण ट्रीट ॾे अहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं नंढा नंढा अमल इंसान करे सघे थो त उनजी ज़िंदगी थोरी अञा मुश्किल खां उनखे थोरो आसान फील थिए पहिरियां त उहो इहो फील करे त इहो सभु महसूसु करणु त हींअर मां सही न आहियां ऐं जे मां ॾाढो ख़ुशि बि आहियां त इहे ॿई मूंखे खलकिया विया आहिनि इहे ॿई महसूसु करणु सही आहे त जे मां कंहिं ॾींहुं ॾाढो मायूस आहियां या मायूस आहियां त हिन में को हर्ज न आहे इट इज़ ओके इहो बि ठीकु आहे इहो बि इंसान हुजण जो हिकु सबूत आहे त तव्हां महसूसु कयो पिया ॾुख बि तकलीफ़ बि ऐं मायूसी बि इवन इट्स ओके टू क्राई इनफैक्ट रोइण अचे त भला रोई ॾिजे हुन में छा आहे ऐं इहो ॾाढी हेल्दी तव्हां जीअं चयो न त कहिड़ी प्रैक्टिस आहे कॾहिं कॾहिं तव्हां एतिरो पंहिंजे अंदरि भरिजी वेंदा आहियो न इमोशन्स खे वठी तव्हांखे ख़बर बि न पवंदी आहे की नंढी शइ ते तव्हांजो रोइणु अज़ ख़ुदि निकिरी वेंदो आहे ऐं जीअं तव्हां रोई ख़तमु थींदो आहे तव्हांजो रोइणु तव्हांखे लॻंदो आहे त हाणे कुझु हल्को मां महसूसु कयां पई ॾाढी ब्यूटिफुल प्रैक्टिस आहे ऐं इहे ॻोढ़ा जेके एतिरा प्रेशस आहिनि जेके बि आहिनि तव्हांजे इंसान हुजण जो सबूत पिया ॾियनि ठीकु आहे न त इन में को शर्मिंदगी जी ॻाल्हि न आहे जे तव्हां कॾहिं ईअं महसूसु बि कयो छोकी जे तव्हांखे ख़लकियो बि आहे जंहिंमें बि तव्हांजो यकीन आहे जंहिंमें बि तव्हां यकीन ऐं पासदारी उहा रखो था त उन तव्हांखे हिकु छो न जज़्बो ॾिनो या हिकु इमोशन छो न ॾिनो महसूसु करण लाइ उन तव्हांखे एॾा वाइड एरे ऑफ इमोशन्स छो ॾिना त सभु महसूसु कंदव तंहिं करे हुया न त उहो ई जीअं तव्हां चयो न ॿियो तव्हांखे रिकनेक्ट करिणो पवंदो आहे पहिरियां पाण सां विहणु सिखो ॾाढो मुश्किल आहे छोकी जीअं तव्हां पाण सां विहणु शुरू कंदा न उहे सभु जेके तव्हांजे लाग शऊर में अहिड़ी तकलीफ़ दे यादूं पाण सां ईअं वेझे ईअं न हूंदो आहे त लिटरली तव्हां वेठा हुया हाणे तव्हां पाण सां ॻाल्हायो ऑल्दो माण्हू ईअं बि कंदा आहिनि देयर इज़ नथिंग रॉन्ग विथ इट पाण सां विहणु माना ॾींहं में कुझु टाइम
कुझु टाइम मां ई नथी चवां हुन ते वेही करे तव्हां सोचो ऐं उहो कयो, कुझु टाइम ॾींहं में या एटलीस्ट हफ़्ते जे अंदरि हिकिड़ो ॾींहुं त अहिड़ो कढो जंहिंमें न कयो उन मिंट लाइ, उन वक़्त लाइ, उन अधु घंटे लाइ, 15-20 मिंटनि लाइ बसि ईअं वियो, कुझु न कयो। बोरियत मां बि जॾहिं तव्हां आर्टिस्ट ऐं आर्ट जी ॻाल्हि कई न, बोरियत मां निकिरंदी आहे। जॾहिं कुझु न कबो आहे न तॾहिं तव्हांखे सम्झ में ईंदो आहे त हाणे काई क्रिएटिविटी तव्हांखे का सोच ईंदी, छोकी तव्हां पाण खे जॾहिं सोचण जो मौक़ो न ॾींदव न त इहे थॉट्स, जॾहिं माण्हू चवंदा न असांखे 3 बजे 4 बजे इहे थॉट्स थियूं अचनि, असांखे ॾाढी तकलीफ़ थी थिए या असांखे रोइण जहिड़ो महसूस थो थिए या तारी थी थिए, हाणे असां हुनखे भुलाइण था चाहियूं या कहिड़ी यादूं आहिनि या बचपन आहे या का अहिड़ी बि तल्ख यादूं गुज़रियूं हूंदियूं इंसान ते। अच्छा, हिकिड़ी मूंखे ॾाढी इहा सुठी ॻाल्हि बि लॻी, ऐं अक्सर ॿाहिरि वेस्ट में बि हूंदो आहे, ऐं असां मूवीज़ ॾिसंदा आहियूं, ड्रामास ॾिसंदा आहियूं, अॼुकल्ह त नेटफ्लिक्स जो दौरु आहे त सीरीज़ इंसान ॾिसे थो त ॼण त ईअं सॼी दुनिया सां ॻंढियो पियो आहे। एॾी कॉमन प्रैक्टिस आहे त अगरि कंहिं वर्क प्लेस में बि तव्हांखे ॿिनि एम्प्लॉइज़ जो पाण में बहस थिए थो या कंहिं ॻाल्हि ते झेड़ो थिए थो, आर्गुमेंट थिए थो न, त ॿियो माण्हू हुनखे सलाह ॾिए थो त हैव टेक अ वॉक, थोरो वॉक करे अचो, घुमी अचो, पाण सां थोरो टाइम स्पेंड करे अचो। ईअं एॾी कॉमन आहे ॿाहिरि, ऐं असां वटि इन शइ जो बिल्कुलु न प्रैक्टिस आहे, न हिनजी इम्पोर्टेंस आहे, न ई ख़बर आहे त ईअं बि करे सघिजे थो। मतिलबु इवन वर्किंग आवर्स में तव्हां ऑफिस में वेठा आहियो, को कमु आहे, तव्हांजे बॉस सां गॾु कंहिं कलीग सां बि हुननि जो अगरि आर्गुमेंट थींदी आहे न, ऐं उहे थोरा जज़्बाती थी वञा आहिनि त उन्हनि खे ॿिया माण्हू सलाह ॾींदा आहिनि त का ॻाल्हि न आहे, 5 मिंटनि जे लाइ वॉक करे अचो थोरो, ईअं ई आहे। त इहो पाण सां टाइम स्पेंड करणु आहे न। ऐं पंहिंजे अहिड़नि ज़ात जे, पंहिंजे शख़्सियत जे अहिड़नि हिसनि सां जुड़ो जिन तव्हांखे न ॾाढो ज़िंदा महसूसु करायो। उहे जेके बचपन में तव्हां पंहिंजियूं हॉबीज़ छॾे ॾिनियूं, जेके तव्हां सोचूं त हाणे न कंदासीं छोकी वॾा थी विया आहियूं, 12 कम। असां शायदि पंहिंजी क्लास में को हिकिड़ो सेशन हुयो जिते असांखे चयनि तव्हां खेॾो, हाणे तव्हांखे असां हे सेंड ॾियूं था, इन मां तव्हां हाणे वारिया घर ठाहियो या कुझु अहिड़े तरीक़े सां, ऐं ईअं अंदरि जो जीअं ॿारु हूंदो आहे न उनखे ज़िंदा रखंदो आहे अहिड़ी एक्टिविटीज़, त तव्हां उन सां जुड़ियल रहियो। ॿियो ही माण्हू इन करे बि माण्हुनि वटि वक़्तु न आहे दी, जो तव्हां ॾिसो असां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़रूरतुनि में एतिरो उलझी करे रहिजी विया आहियूं त मेंटल हेल्थ असांजे लाइ हिकिड़ी लग्ज़री थी वई आहे, ॾाढी परे जी ॻाल्हि। मां पाणी जे मसइले मां निकिरंदमि त मां हिन ते ॻाल्हाईंदमि न। मां गैस जे मसइलनि में, घर में जेको सुई गैस न आहे, मानी पचाइणी आहे, इन्हनि मसइलनि मां माण्हू निकिरंदा त ॻाल्हाईंदा न। बिजली जा मसइला, बेरोज़गारी, बेसिक नीड्स, गुरबत, बेसिक नेसेसिटीज़, इहे जॾहिं पूरियूं थींदियूं तॾहिं तव्हांखे मौक़ो मिलंदो न, छोकी माण्हू ते तव्हां इहा चवंदव न त तव्हांखे माण्हुनि मां जवाबु इहो ईंदो, हे त थी वञे, हिन जो टाइम पोइ कढंदासीं पंहिंजे लाइ। इहो बि आहे, इहो बि हिकिड़ो आहे, अलमियो आहे, बिल्कुलु आहे। ऐं तव्हां जॾहिं ज़ाहिर आहे इन्हनि शयुनि खे वेझड़ाइप खां ॾिसो था त तव्हां छा कंदा आहियो, छा तव्हां पाण बि लिखंदा आहियो, कुझु पढ़ंदा आहियो, अहिड़ियूं कहिड़ियूं जॾहिं सोरठ पाण सां वेहंदी आहे त छा कंदी आहे? मूंखे म्यूज़िक ॿुधण जो ॾाढो शौक़ु आहे, ऐं पुराणियूं जीअं गज़लूं थींदियूं आहिनि। अरे वाह, कहिड़े क़िस्म जी म्यूज़िक एंजॉय कंदा आहियो? ॾाढा ओल्ड हिंदी सॉन्ग्स बि हूंदा आहिनि, पुराणा सिंधी गाना बि हूंदा आहिनि। अरे वाह। ऐं उन खां अलावा जीअं की शाइरियूं पढ़ी वरितियूं। अरे वाह। पर जेके को असांखे को कलाम भला झुंगारे त ॿुधायो, ख़बर पवे कहिड़े क़िस्म। ईअं ॻाए करे नथी ॿुधायां, तव्हांखे मां पढ़ी करे ॿुधाए सघां थी, छोकी अॼु जेके असां टॉपिक्स जिन ते ॻाल्हि कई आहे न उन्हनि सां वाबस्ता आहे। हा ज़रूरु। त बुले शाह चवनि पिया, पढ़ पढ़ इल्म किताबां, पढ़ पढ़ इल्म 1000 किताबां, कॾहिं अपने आप ਨੂੰ ਪੜਿਆ ਨਹੀਂ। ਜਾ ਵਰਦੇ ਮੰਦਰ ਮਸੀਤੇ, ਕਦੀ ਮਨ ਆਪਣੇ ਵਿੱਚ ਵੜਿਆ ਨਹੀਂ। ਐਵੇਂ ਲੜਦਾ ਸ਼ੈਤਾਨ ਦੇ ਨਾਲ, ਐਵੇਂ ਲੜਦਾ ਸ਼ੈਤਾਨ ਦੇ ਨਾਲ ਬੰਦਿਆ, ਕਦੀ ਨਫਸ ਆਪਣੇ ਨਾਲ ਲੜਿਆ ਨਹੀਂ। ਪਹਿਲੇ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਪੜ੍ਹ, ਫਿਰ ਮੰਦਰ ਮਸਜਿਦ ਵੜ। ਪਹਿਲੇ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਪੜ੍ਹ, ਫਿਰ ਮੰਦਰ ਮਸਜਿਦ ਵੜ। ਜਦੋਂ ਨਫਸ ਜਾਏ ਤੇਰਾ ਮਰ, ਫਿਰ ਨਾਲ ਸ਼ੈਤਾਨ ਨਾਲ ਲੜ। ਵਾਹ। ਜਦੋਂ ਨਫਸ ਜਾਵੇ ਤੇਰਾ ਮਰ, ਤਦੋਂ ਨਾਲ ਸ਼ੈਤਾਨ ਨਾਲ ਲੜ। वाह वाह वाह, कमाल आहे बिल्कुलु। केॾो डीप मैसेज आहे, अगरि इन शइ ते इंसानु गौर करे त ज़िंदगी आसान थी वेंदी। जी। असां नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि खे घणो क्रिटिकल ठाहे वेठा आहियूं, घणो जेको आहे सो ट्रॉमेटाइज़ करे वेठा आहियूं, बाबा हीउ मसइलो आहे, हीउ मसइलो आहे, जॾहिं त ॾिठो वञे त इहे के मसइला ई न आहिनि। छोकी असां पाण सां उहा ई आहे न सेल्फ रिफ्लेक्शन वारी। हा। असां चऊं था ॿिया हीअं था करनि, हो हीअं था करनि, तशद्दुद मुआशरे में इहे आहिनि, इहे पॉकेट्स आहिनि, इंतिहा पसंदी बि आहे, मज़हबी इंतिहा पसंदी बि आहे, सभु ईअं न आहिनि, पर उहे पॉकेट्स एग्ज़िस्ट करनि था सोसाइटी में। जॾहिं हुन फैब्रिक खे क्रश कयो आहे, हुन शइ खे तोड़ण जी कोशिशि कई आहे, उनजे बावजूद बि
मज़हबी हम आहंगी तव्हां ॾिसंदव माण्हुनि में, हो टॉलरेंस जो पोइ बि प्रचार कंदा, हो सूफ़ी पंहिंजी धरती खे पोइ बि न छॾींदा, बेशक माइनॉरिटी सां जेके बि इशूज़ पंहिंजा रूट्स जेके आहिनि उहे सिंधी माण्हुनि में आहिनि, उहे पंहिंजे रूट्स खां अलॻि नथा थी सघनि, चाहे किथे बि रहनि। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॾिसंदड़नि खे फाइनल मैसेज तव्हां जेको ॾियणु चाहियो छो त प्रोग्राम जो जेको फॉर्मेट आहे वक़्तु पूरो थियण वारो आहे ऐं 16 सां कचहरी करे अहसासु थियो ऐं ख़बर पवे थी त अञा ॿिया बि प्रोग्राम करणु घुरिजनि, छो त अलॻि अलॻि पासा आहिनि ऐं काफ़ी अहिड़ा टॉपिक्स आहिनि उन्हनि ते अञा असां ॻाल्हायो कोन। सो ज़रूरु वरी बि अॻिते बि ॻाल्हि ॿोल जारी रहंदी, पर फ़िलहालु ॾिसंदड़ जेके आहिनि उनखे छा फाइनल चवणु चाहींदो मैसेज? हींअर जेतिरा टेंशन्स विदिन असांजी कम्युनिटीज़ में ऐं उनखां ॿाहिरि बि ॾिसूं नेशनल लेवल ते बि असांजा इशूज़ जेके हलनि पिया, सोशल पॉलिटिकल इकोनॉमिकल जेके इशूज़ में असां दो चार आहियूं, उन जे अंदरि बेशक कंहिंजो पॉलिटिकल वेस्टेड इंट्रस्ट हुजे या सियासतदान हुजनि या ॿाहिरि मुल्कनि मां असां ते दबाव हुजे या उन शइ जो प्रेशर हुजे, ज़ाया जेकी जान थी थिए न उहो आम इंसान ई आहे, मरंदो उहो ई जंहिंजो को न वड़ो आहे न वास्तो आहे न सभ सां। हो सिर्फ़ु पंहिंजो रिलीफ थो घुरे, अची करे पंहिंजे पाणीअ लाइ उहो डिमांड थो करे त बाबा असांखे पाणी ॾियो। पर मूंखे ख़ुशी थी आहे ॾिसी करे त इहा यकजहती जेके सिंधी अची निकिता आहिनि त ईअं हिकिड़ी उजागर क़ौम आहे, ज़िंदा क़ौम आहे। ऐं असां घोर निंदा था कयूं जेको इंडिया में जहिड़े के क़िस्म जा अटैक थिया, जीअं रॉस बि जॾहिं वेठा हुआ त उन्हनि इहा ई शइ चई, पर वायलेंस बिगेट्स वायलेंस। हिकु अखि जे बदिले ॿिए जी अखि खे ख़तमु करणु, ज़ाया करणु, माना किथे ख़तमु किथे थींदो, सवाल इहो आहे। त इहा जेकी अगरि हेठि आहे उन शइ जी निंदा आहे, उनखे कंडेम था कयूं, उहा ज़्यादती आहे, इंसानी जान वञणु काथे बि ग़लती आहे, पर उन वायलेंस सां जे बदिले बि वायलेंस डिमांड करण बि समझदारी न आहे। समझदारी न आहे। वाह, ज़बरदस्त, ॾाढी सुठी बहितरीनु मैसेज, ॾाढो तव्हां काराइतो ॻाल्हायो, जेको बि ॻाल्हायो, ऐं थैंक यू सो मच वंस अगेन, थोराइता आहियूं अवां टाइम कढी आया। ऐं जी लाजो भाई जेको तव्हां कलाम हाणे असांखे ॿुधाईंदव, छो त असां हाणे वक़्तु असांजो पूरो थी वियो आहे प्रोग्राम जो। सुभाणे इंशाअल्लाह वरी अहिड़ी ख़ूबसूरत प्रोग्राम कंदासीं, बहितरीनु सुबुह जो आगाज़ कंदासीं अवां सां गॾु, ऐं मॉर्निंग विद धरती में वरी अवां सां गॾु अवांजी ख़िदमत में हाज़िर हूंदासीं। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, असांखे दुआउनि में यादि रखो। लाजो भाई साहिब जो कलाम आयो, इंजॉय कयो ऐं